खे सलाम सलाम सुन, मुझे सिंध खे सलाम सलाम सुन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, सुबह बख़ैर, गुड मॉर्निंग। आउं तव्हांजो पंहिंजो मेज़बान इरशाद जागीरानी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। उमेद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ैरियत हूंदो, मज़े में हूंदो। जेकॾहिं मज़े में न आहियो त पोइ असां दुआउनि जो सिलसिलो छॾियो न आहे। अनक़रीब अवां जे अंगणनि ते जमाला थींदा, तव्हां बि ख़ुशबाश हूंदो, मुसरतनि में हूंदो, टहकनि में हूंदो, पंहिंजनि सां गॾु हूंदो, परावनि खां परे हूंदो। जिते तव्हांजा पेर हूंदा उते ख़ुशियूं हूंदियूं, उते ख़ैर ई ख़ैर हूंदा। सेठ चेंज थी वियो आहे, माहौल चेंज थी वियो आहे, असांजो अंदाज़ बि चेंज थी वियो आहे। इहो सिर्फ़ु इन जे करे आहे त ख़ुशियुनि जा ॾींहं अचण वारा आहिनि। चवंदा आहिनि ॾुखनि पुठियां सुख ईंदा आहिनि। असां तमामु घणियूं बरसातूं सठियूं, असां तमामु घणा ॾुख ॾिठा। मस वञी असांजा बरसाति सटियल मारू माण्हू पंहिंजनि वथाणनि लाइ, पंहिंजे अहलो अयाल सां, पंहिंजे कहोल सां, पंहिंजे कुटुंब सां, पंहिंजे वलर सां, पंहिंजनि कखनि में, पंहिंजनि पखनि में, पंहिंजनि मनहनि में, पंहिंजनि लोढ़नि में, पंहिंजनि छपरनि में वञी करे हाणे अञा मस तरसिया आहिनि। त इहा बि हिकिड़ी ख़ुशी जी ॻाल्हि आहे, ख़ुशी न बि त आहे। पर ॻाल्हि इहा आहे त अञा पाण खे जबल छागणा आहिनि, अञा पाण खे तमामु घणो मरहलो तइ करिणो आहे ॾुखियाईअ जो। पर 4 डिसंबर अचे पियो, असांजो सकाफ़ती ॾींहुं अचे पियो, असांखे ईद त मल्हाइणी आहे न पंहिंजी। हा ॾुख सुख सभु खणी करे पाण ईद ज़रूरु मल्हाईंदासीं। ईद आहे पंहिंजी सकाफ़ती 4 डिसंबर ते। उनजे लाइ ज़ोर शोर सां पूरी सिंध में तयारियूं शुरू कयूं वियूं आहिनि। ऐं तव्हां ॾिसंदा हूंदव असांजो जेको चैनल आहे सिंध टीवी न्यूज़, उते त बाक़ाइदा रिपोर्टूं हलनि पियूं, रिपोर्ट्स ते रिपोर्ट्स आहिनि त मुख़्तलिफ़ स्कूलनि में, कॉलेजनि में, यूनिवर्सिटियुनि में धमाको चोड़ियूं आहिनि। ऐं गॾोगॾु तमामु घणो जेको आहे सो माहौल महकंदड़ आहे, माहौल चहकंदड़ आहे, माहौल मुरकंदड़ आहे। इहो माहौल मुरकंदड़ो रहे शाल, इहा दुआ कयूं था अलाह पाक खां त इहो माहौल मुरकंदो रहे, असीं सिंधवासी ईअं ई टहकंदा रहूं। असां पंहिंजो जीअं सेट ख़ूबसूरत कयो आहे, ईअं ई माण्हुनि पंहिंजा घर ख़ूबसूरत करे छॾिया आहिनि, ईअं ई माण्हुनि पंहिंजा स्कूल ख़ूबसूरत करे छॾिया आहिनि। प्राइवेट जेकी स्कूल आहिनि, एजुकेशन आहिनि, सिस्टम जेकी आहिनि, उते तमामु घणा प्रोग्राम कोठाया विया आहिनि। तमामु घणी जेका आहे सा सकाफ़त खे हथी ॾियण जे लाइ कोशिशि जारी आहे। सकाफ़त आहे छा, सभ खां पहिरियों पाण इन ते ॻाल्हाईंदासीं। अॼु स्टार्ट वठूं था, छो त पहिरियों ॾींहुं आहे पंहिंजो अहिड़े क़िस्म जी सेलिब्रेशन जो हिन साल जो। सकाफ़त आहे छा, खोड़ सारा माण्हू इन ॻाल्हि में भुलियल आहिनि त सकाफ़त रुॻो इहो आहे, इहो कमु आहे, रुॻो असांखे नचणु आहे, कुॾणु आहे, डांस करणु आहे, छा इहा सकाफ़त आहे। इन खां पोइ आउं तव्हांखे ॿुधायां त सकाफ़त जी जेका माना छा आहे। मतिलबु इहे शयूं बि आहिनि, पाण खे ख़ुशीअ में ज़ाहिर आहे माण्हू डांस कंदो, झुमिर हणंदो, छा कंदो, पर रुॻो झुमिर बि न हणी, रुॻो नाच गानो बि न करिणो। पाण खे जेकी मेन असांजा कॉज़ आहिनि, जेकी मौज़ू आहिनि, जेकी मेन जेकी मोटिव्स आहिनि, उन्हनि ते पाण डिस्कस कंदासीं, उन्हनि खे नज़र में रखंदासीं। पहिरियां अचूं त सकाफ़त आहे छा। सकाफ़त जी जेका लुग़वी माना आहे दोस्तो, उहा आहे अकुल वधाइणु। ऐं जेका इस्तिलाही माना आहे सकाफ़त जी, उहा आहे त ज़िंदगी गुज़ारण जो तरीक़ो। हाणे असीं जंहिं समाज में रहूं था, जंहिं मुआशरे में रहूं था, जंहिं इन्वायरमेंट में रहूं था, जंहिं आबहवा में रहूं था, उते जीत जणिया बि आहिनि, पखी पखण बि आहिनि, उते आबशार बि आहिनि, उते कुदरती लंघ बि आहिनि, दरिया आहिनि, ऐं खोड़ सारा माग मकान आहिनि जिते असीं रहूं था। उते वरी पाण वटि रीतूं बि अची वञनि थियूं, पाण वटि रस्मूं बि अची वञनि थियूं, पाण वटि कई रिवाज बि आहिनि। पंहिंजी उथणी वेहणी आहे, पंहिंजो घुमणु फिरणु आहे, पंहिंजी पोशाक आहे, पंहिंजो पहिराण आहे, पंहिंजी तहज़ीब आहे, पंहिंजो तमदुन आहे, पंहिंजी ॿोली आहे, पंहिंजो ॻाल्हाइणु आहे, वे ऑफ टॉकिंग जंहिंखे पाण चऊं था। ऐं पाण जी पंहिंजो जेको हुस्न अख़लाक़ आहे, पंहिंजी जेका महिमान नवाज़ी आहे, इहे सभु शयूं पंहिंजी सकाफ़त में आहिनि। पंहिंजो पटको आहे, पंहिंजी टोपी आहे, पंहिंजो अजरक आहे, पंहिंजी कुआड़ी आहे, पंहिंजी लोई आहे, पंहिंजी लुंगी आहे, पंहिंजो घोॿो आहे, पंहिंजो हरबो आहे, पंहिंजो घणो कुझु आहे जेको बि सिंध में पाण यूज़ कयूं था, इस्तेमालु कयूं था। जेकी इस्तेमालु वारियूं शयूं आहिनि, या जेकी पाण घुमण फिरण दौरान जेका असांजी उथल पुथल थिए थी, हिकु पासे खां ॿिए पासे वञूं था, ऐं पाण पंहिंजी जेका शइ पेश कयूं था, जेका पंहिंजी सिंधी शइ पेश कयूं था, पोइ ट्रेडिशनल के फूड्स छो न हुजनि। पाण खाधनि जी बि ॻाल्हि कंदा रहंदासीं, पोइ मच्छी हुजे, पलो हुजे, पोइ पली हुजे, पोइ साग हुजे, को मखणु हुजे, का चांवरनि जी मानी हुजे, ॿाझर जी मानी हुजे, जूअर जी मानी हुजे, हा 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 ऐं विराइण वारी वरी नानी हुजे। अलाह करे तव्हांजी नानियूं बि सलामत हुजनि, ख़ुशबाश हुजनि। जिनजी नानी जीअरी आहे त उहे बि भाग वारा आहिनि, छो त नानीअ जे घर वञण जो मज़ो ई पंहिंजो आहे। अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में इन्हनि समूरनि मौज़ुअनि ते अॼु खां वठी स्टार्ट वठंदासीं ऐं डिस्कस कंदासीं। अॼु असांजे प्रोग्राम में जेको ॿियो कलाकु हूंदो, उन में पाण कोशिशि कंदासीं त इहे जेकी शयूं मां ॿुधायूं, सुबुह सुबुह सां वात तव्हांजो पाणी थी वियो हूंदो, छो त जॾहिं बि पलीअ जी ॻाल्हि थींदी आहे, जॾहिं बि साग जी ॻाल्हि थींदी आहे, जॾहिं बि चांवरनि जी मानीअ जी ॻाल्हि थींदी आहे, मखण जी ॻाल्हि थींदी आहे, माखीअ जी ॻाल्हि थींदी आहे, त पोइ ज़ाहिर आहे त इंसानु आहे। ऐं पाण वरी जेकी ख़ासि तौर ते जेकी शहरनि में घणो रहूं था, उन्हनि खे त ॿाहिराड़ी जी तमामु घणी सिक लॻंदी आहे न। साग ॿुधंदे ई, पली ॿुधंदे ई बाक़ाइदा दिलि चवंदी आहे त हाणे उहे शयूं, उहे आइटम्स हुजनि बि सही। अॼु सुबुह सुबुह सां मुंहिंजी अमड़ आई ॻुठां मुंहिंजे घर, त उन बि उतां जेका सूखड़ी आंदी, उहा साग जी सूखड़ी हुई, ऐं टिफ़िन में जेको साग हुयो
उहो तमामु घणो शानदार आहे। सुबुह जो नेरनि आउं साग सां करे आयो आहियां, सची ॻाल्हि इहा आहे। सो मूं सोचियो पिए त जेको सकाफ़ती पंहिंजो ॾींहुं आहे, जेको स्टार्ट वठूं था, उहो पाण सकाफ़ती जेकी पंहिंजा ट्रेडिशनल जेके फूड्स आहिनि उन्हनि खां ई आगाज़ कजे। लस्सियूं पीजनि, की मखण खाइजनि, का माखी चटिजे खाइजे, ऐं उन खां पोइ वरी पाण जेको आहे सो पंहिंजी इन कल्चर ते पाण फोकस्ड कयूं। मेन जेको आहे त असां छा असांजे इन समाज में इन्हनि समूरनि कमनि खां पोइ वेही वापरे थो, पर पाण खे इन्हनि समूरनि कमनि सां गॾु पाण खे थोरी स्टडी बि करणी आहे, पाण खे तरक़ी ॾियारण जे लाइ नवां गसब कढणा आहिनि। आख़िर असां छा कंदासीं अहिड़ो जो पाण दुनिया जे ॿियनि माण्हुनि सां या ॿियनि मुल्कनि सां कुल्लो कुल्ले सां मिलाए ऐं हली सघूं। खोड़ सारा मुल्क अहिड़ा आहिनि जेके तमामु घणा असांखां अॻिते निकिरी चुका आहिनि, तमामु घणा अॻिते निकिरी चुका आहिनि। कल्ह त मूं हिकिड़ी वीडियो ॾिठी पई त हाणे त अहिड़ा मुल्क बि आहिनि जिते गाॾीअ में ड्राइवर बि न हूंदो आहे, ऐं तव्हां उनखे जॾहिं ईअं खणी चओ बुक कराईंदो इंटरनेट वसीले त उहा कंपनी तव्हांखे गाॾी मोकिलींदी, ऐं गाॾी जॾहिं तव्हां वटि अची बीहे थी त तव्हां वटि हिकिड़ो मख़सूसु कोड जेको मैसेज ज़रिए ईंदो त तव्हां उहो कोड गाॾीअ खे लॻाईंदो त गाॾीअ जो दरवाज़ो खुलंदो, तव्हां वेहंदो त गाॾी तव्हांखे मंज़िल मक़सूद ते पहुचाईंदी। मतिलबु खोड़ सारी तरक़ी थी चुकी आहे ॿियनि माण्हुनि वटि। पाण अञा मोहन दड़े जी हज़ारे साल पुराणी तहज़ीब जो हवालो ॾेई करे पाण ख़ुशि त थियूं था, पर पाण कयो छा आहे, पाण छा कयो आहे, इन ते पाण फोकस कंदासीं, छा करणु घुरिजे इन ते पाण तमामु घणो डिस्कस कंदासीं। अॼु मौजूद महिमान बि ॾाढा ज़बरदस्त अचण वारा आहिनि। पाण इहे ट्रेडिशनल फूड्स ते बि ॻाल्हाईंदासीं, पर हिकिड़ियूं सरगर्मियूं थींदियूं जेकी 2-3 ॾींहं कराचीअ में हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन आहे उहा कराईंदी, उन जा महिमान बि ईंदा, उन ते बि ॻाल्हाईंदासीं। पर इन खां पहिरियां पाण कम जूं ॻाल्हियूं खोड़ सारियूं तव्हां सां करणियूं आहिनि, पर पहिरियां वठूं था शेफ फैसल ॾे। मसाको मसाला में ठाहियल जेकी शयूं हूंदियूं आहिनि उहे ॾाढियूं ज़बरदस्त हूंदियूं आहिनि, उहे मज़ेदार हूंदियूं आहिनि, ज़ाइक़ेदार हूंदियूं आहिनि, ख़ुशबूदार हूंदियूं आहिनि। चवंदो आहियां मसाको मसाला में जेका बि शइ पचायो, पाड़े वारो दर खड़काए तव्हांखे चवंदो छा पचायो अथव भला इहो, वाह जी ख़ुशबू थी अचे। हा इहा ख़ुशबू जेका आहे न सा उहा पकड़ाए बि वठंदी आहे, पर इन ख़ुशबू जो दाबो पंहिंजो आहे। माना माण्हू खे ख़बर पए त का चङी शइ ठही आहे। अॼु कहिड़ी बि शइ ठाहियो, मसाको मसाला में ठाहियो, पर लूणु न विझो, छो त मसाको मसाला में पहिरियों ई लूणु विधियलु हूंदो आहे। सो मसाको मसाला में अॼु शेफ असांखे छा ठाहिणु सेखारे थो, इहो पाण हली ॾिसूं था स्टूडियोज़ में, ऐं पोइ मोटी अचूं था। पोइ वरी तव्हांखे ॿुधाईंदुसि त पोलियो जा क़तरा पीअणु केतिरा ई लाज़िम आहिनि। इहो असांजो अॼु सन्हियो आहे। पहिरियां शेफ फैसल ते वरूं था, असां सां गॾु रहिजो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां शेफ फैसल, तव्हां ॾिसो पिया कुकिंग शो। उम्मीद आहे सभु ख़ैरियत सां हूंदा। सो जेके रेसिपीज़ तव्हांजी फरमाइशूं ऐं काफ़ी सारी अहिड़ी रेसिपीज़ आहिनि जेको असां मौसम जे हिसाब सां ठाहियूं पिया। त अॼु बि मच्छी जी रेसिपी ठाहियूं पिया। हालांकि मां तव्हांखे चयो कि मुर्गी जा पावा ठाहिणु सेखारींदुमि, लेकिन उहो मिलिया कोन। अॼु मच्छी ठाहियूं पिया, ऐं मच्छी सभु शौक़ सां बि खाईंदा आहिनि। त फ्राए मच्छी पंहिंजे घर जे मसालनि में कीअं डीप फ्राए थींदी ऐं साबित मच्छी हूंदी, त इहा रेसिपी ॾिसिजो। हुन सां गॾु असां हिकु कस्टर्ड ठाहींदासीं बिज़ मुतफ़िक़ जो, ठीकु आहे। ऐं जेके असां मसाला यूज़ कंदा आहियूं, जेके शयूं यूज़ कंदा आहियूं खाधनि में टेस्ट ॾियण लाइ, लेकिन हुन सां गॾु पोइ असां छा कंदा आहियूं, हे आहे मसाको चिकन पाउडर। मसाको चिकन पाउडर जो इस्तेमालु ज़रूरु कंदा कयो। हे छा आहे कि हिन खां फ्लेवर ॾाढो सुठो अचे थो, ठीकु आहे। हिन जो साशे 25-30 रुपए जो मिले थो हे मार्केट में। मसाको चिकन पाउडर ईज़ीली अवेलेबल आहे। ऐं अहिड़ो अगरि दॿो वठो था, जीअं महीने जो तव्हां राशन वठंदा आहियो, त पोइ हीउ दॿो मिलंदो। हिन में हूंदा आहिनि 24 पीस, ठीकु आहे। ऐं हे हूंदो आहे पूरो हिकु साशे, जेको 2 चिकन क्यूब जी जॻह तव्हां विझी सघो था। अगरि तव्हां चाहियो त हिनखे अधु क्वांटिटी में बि इस्तेमालु करे सघो था, अधु किलो में, लेकिन हे पूरो विझंदो त हिन में फ्लेवर सुठो ईंदो। लूणु हिन में हिन सां गॾु इस्तेमालु न कजो, छाकाणि त हिन में लूणु मौजूदु हूंदो आहे, ठीकु आहे। हे मसाको चिकन पाउडर कंहिं बि क़िस्म जी भाॼी में, सब्ज़ियुनि में, कंहिं बि क़िस्म जी दाल में, कंहिं बि क़िस्म जा चांवर ठाहियो पिया, पुलाव ठाहियो पिया, सूप्स ठाहियो पिया, यखनियूं ठाहियो पिया, त हे साशे चिकन पाउडर जो मिले पियो। मसाको चिकन पाउडर ॾाढो ज़बरदस्त हिन खां टेस्ट ईंदो आहे, ठीकु आहे। इहो बि इस्तेमालु कंदा कयो। बिज़ मुतफ़िक़ जो कस्टर्ड ठाहींदासीं असां, अॼु ठाहींदासीं चॉकलेट फ्लेवर में, ठीकु आहे। चॉकलेट फ्लेवर में ठाहींदासीं बिज़ मुतफ़िक़ जो कस्टर्ड। हे तुर्की जी ब्रांड आहे ऐं पाकिस्तान में हर जॻह मिले पई, ऐं इहे 3 फ्लेवर में दस्तियाबु आहे, चॉकलेट, वनीला, स्ट्रॉबेरी, ठीकु आहे। चॉकलेट, वनीला, स्ट्रॉबेरी। तरीक़ेकार छा आहे कि हीउ जेको सॼो साशे आहे पूरो, ही जेको पैकेट मुंहिंजे हथ में आहे, ही 3 पा खीर काढ़ंदो, थधो कंदो, सफ़ा थधो थी वञे, खीर में मिक्स कजो। अगरि पैकेट वारो खीर इस्तेमालु कयो पिया तॾहिं बि 3 पा खीर हुजे या 3.5 कप खीर। अगरि 3 पा जो अंदाज़ो नथो थिए, खुलो खीर आहे तव्हां कढ़ियल, त हुन मां 3.5 कप खीर खणंदो, हे साशे सॼो विझी चङी तरह मिक्स कंदो। 3 खां 4 मिंटनि में ही ज़बरदस्त असांजो कस्टर्ड तयारु थी वेंदो। 3 फ्लेवर में दस्तियाबु आहे, तव्हांखे ठाहिणु सेखारिबो, ठीकु आहे।
बाबा साईं शेफ फैसल खे पाण ॾिठोसीं जल्दी जल्दी में खाधा जेके तयारु करे असांखे ॿुधाईंदो आहे त हीअं ठहंदो हीअ आइटम, त इहा ॻाल्हि बि ॾाढी कम जी हूंदी आहे अदियुनि जे लाइ, भेनरुनि जे लाइ। अॼु तव्हां ॾिठो पए त मच्छी फ्राए ठही ऐं ॾाढी ज़बरदस्त ठही, इन खां सवाइ जेको चॉकलेट फ्लेवर कस्टर्ड ठहियो, इहो बि वाह जो ठहियो। मां त सुबुह सुबुह तव्हांखे ॿुधायो पए त वाह त पाणी पाणी थी वेंदो अहिड़ियूं शयूं ॾिसंदे ऐं अहिड़ियूं ॻाल्हियूं ख़ासि तौर ते ॿुधंदे। हाणे तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं हूंदियूं, तव्हांजे किचन में जेकॾहिं का शइ रधिजे थी त पहिरियां उन ते नज़र रखिजो, जो सुबुह जो नेरनि तमामु अहम हूंदी आहे करणु। सो सुबुह जो नेरनि करे पोइ ई कारे निकिरजो, पर हिन खां पहिरियां तव्हां जेकी वालदेन आहियो, जेकी वॾा आहियो, अदियूं ख़ासि तौर ते उहे असांजो प्रोग्राम जेके ॾिसनि थियूं त हीअ ॻाल्हि गौर सां ॿुधनि त 28 नवंबर खां 2 डिसंबर ताईं पोलियो जी मुहिम स्टार्ट थी चुकी आहे, पोलियो जे ख़ात्मे वारी मुहिम स्टार्ट थी चुकी आहे। सो पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा फुड़ा ज़रूरु पीआरियो। क्रिकेट खेॾण जो जुनून हर ॿार खे हूंदो आहे, हर ॿारु चाहींदो आहे त आउं क्रिकेटर थियां, क्रिकेट खेॾां, पर इहो जुनून उन वक़्तु इहो जुनून उन वक़्तु लापरवाही जॾहिं पाण कंदा आहियूं त उन में ख़तमु थी वेंदो आहे। पाण लापरवाही कहिड़ी कंदा आहियूं, पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा फुड़ा न आहियूं पीआरींदा, पोइ उहे ॿार सॼी ज़िंदगीअ जे लाइ माज़ूर थी वेंदा आहिनि। इहा इंतिहाई ख़तरनाक ॻाल्हि आहे, इहा इंतिहाई ख़राबु ॻाल्हि पिया आहे। पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा फुड़ा ज़रूरु पीआरियो ऐं 5 सालनि ताईं जेकी बि ॿार आहिनि उन्हनि खे पोलियो जा फुड़ा पीआरणु इंतिहाई लाज़िम आहिनि। पाकिस्तान जे 36 ज़िलनि में, मतिलबु समूरा जेके पाकिस्तान जा सूबा आहिनि उन्हनि में, पोइ उन में सिंध बि थी वियो, पंजाब थी वियो, ख़ैबर पख्तूनख्वा थियो, जेकी बि सूबा आहिनि उन्हनि में पोलियो जी मुहिम स्टार्ट थी चुकी आहे। पोलियो जा जेकी बि वर्कर तव्हांजे दरवाज़े ते अचनि त उन्हनि जो खुली दिलि सां तव्हां आदुरभाव कजो, पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा फुड़ा ज़रूरु पीआरियो, छो त फ़ैसिलो पाण खे अॼु करिणो आहे। जेकॾहिं तव्हांजे ॿार खे सुभाणे पंधु करिणो आहे त पोइ फ़ैसिलो अॼु करिणो आहे। इहा ॻाल्हि ज़हन में रखणु घुरिजे त 5 सालनि ताईं जे हर ॿार खे पोलियो जा फुड़ा पीआरणु इंतिहाई लाज़िम आहिनि, छो त पोलियो जो जेको मर्ज़ु आहे उहो 5 सालनि ताईं जे ॿार ते अटैक थी सघे थो, हुनजो उहो हावी थी सघे थो। पोइ पोलियो जा जेके फुड़ा हूंदा आहिनि उहे ॿार जे इम्यून सिस्टम खे, क़ुवत मुदाफ़ित जंहिंखे पाण चवंदा आहियूं, उनखे बहितर बणाईंदा आहिनि ऐं ॿारु पोलियो जो जेको वायरस हूंदो आहे उन सां विढ़ण जी सलाहियत उन में अची वेंदी आहे। सो पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पीआरियो ऐं पंहिंजनि ॿारनि खे ज़रूरु जेको आहे सो मुस्तक़बिल जा मेमार बणायो, छो त पाकिस्तान ऐं असांजो जेको आईंदो आहे उहो इहे ॿार आहिनि, मुस्तक़बिल जा मेमार आहिनि। पाकिस्तान खे मज़बूत करिणो आहे, ॿारनि खे मज़बूत करिणो आहे त पोलियो जा फुड़ा ज़रूरु पीआरियो ऐं पोलियो जी टीम जीअं ई तव्हांजे दरवाज़े ते अचे थी त उन्हनि जो खुली दिलि सां आदुरभाव कयो ऐं जेकी बि ॿार तव्हांजा घर में मौजूदु आहिनि उन्हनि खे समोए वठो, हिकु ॿार खे ॻणे करे। आउं चाहींदो आहियां त सभई ॿार पोलियो जा फुड़ा ज़रूरु पीअनि, जेकी बि 5 सालनि ताईं जा ॿार आहिनि, न त पोइ उनजो जेको नतीजो निकिरंदो आहे उहो इंतिहाई ख़तरनाक निकिरंदो आहे। पाकिस्तान पोलियो खां अञा पाक न थी सघियो आहे, पाण खे पाकिस्तान खे पोलियो खां पाक करिणो आहे। पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा फुड़ा ज़रूरु पीआरियो ऐं पोलियो जा 2 क़तरा ज़रूरु पीआरियो पंहिंजनि ॿारनि खे, छो त फ़ैसिलो पाण खे अॼु करिणो आहे, जेकॾहिं तव्हांजे ॿार खे सुभाणे हलणो आहे। सो लापरवाहीअ जो मुज़ाहिरो बिल्कुलु न कयो। पोलियो जी रोकथाम जे लाइ कोशिशूं तेज़ीअ सां जारी आहिनि। वालदेन खे बि पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे, जेके पेरेंट्स आहिनि उहे पंहिंजो किरदारु अदा कनि बि पिया, पर जेकी न पिया कनि, जेकी लापरवाही कनि पिया, छा थियो जेकॾहिं हिकिड़ो केस थियो त पूरो पाकिस्तान एॾो वॾो आहे। सो महिरबानी कयो, इहो हिकिड़ो केस या 2-3 केसिस जेके आहिनि उहे असांजे लाइ इंतिहाई ख़तरनाक आहिनि। पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा फुड़ा ज़रूरु पीआरियो। पोलियो इंतिहाई ख़तरनाक मर्ज़ु आहे, इन ख़तरनाक मर्ज़ खे बुंजो ॾियो, इन ख़तरनाक मर्ज़ सां मुहाॾो अटकायो ऐं उहो मुहाॾो तॾहिं ई पाण अटकाए सघंदासीं जॾहिं पाण पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पीआरींदासीं। पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पीआरियो। हिकु भेरो वरी तव्हांखे ॿुधायां थो त 28 नवंबर खां 2 डिसंबर ताईं इहा मुहिम जारी रहंदी ऐं पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पीआरण जे लाइ इन्हनि डेज़ में ज़रूरु बि रोज़ानो पुछा कजो घर वारनि खां त टीम पहुती या न पहुती। टीम अचे थी त महिरबानी करे उन्हनि जो आदुरभाव कजो, उन्हनि जी आजियां कजो ऐं उन्हनि सां कोऑपरेट कजो। वॾी महिरबानी तव्हांजी। पोलियो जा फुड़ा पीआरियो पंहिंजनि ॿारनि खे, छो त फ़ैसिलो अॼु करिणो आहे, जेकॾहिं तव्हांजे ॿार खे सुभाणे पंधु करिणो आहे। हिते वठंदासीं पाण हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक, पोइ वरी हूंदा सकाफ़त जा रंग। हाय रंग बेड़ा अहिड़ा वाह जा रंग हूंदा, छो त पाण अॼु कल्चर ते ॻाल्हाईंदासीं। फेस्टिवल हिकिड़ो थिए पियो कराचीअ में ऐं ऑर्गेनाइज़ केरु करे पियो हिन फेस्टिवल खे, केरु आहिनि उहे हमराह, उहे दोस्त जिन एॾो वॾो एतमामु कयो आहे, उहे बि थोरी देरि में मिलाईंदासीं ऐं अॻिते हली करे वरी पोइ इहे सकाफ़ती खाधा बि खाईंदासीं। गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो। सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। ख़ुशीअ जी म्यूज़िक आहे ऐं जेका बैकग्राउंड में तव्हां हिन वक़्तु प्रोग्राम में बि ॿुधो पिया, ऐं इहा म्यूज़िक यकीनन तव्हांजे मन अंगण ते बि हूंदी। तव्हां जॾहिं सेलिब्रेशन कंदा हूंदो किथे बि, त अहिड़ियूं ख़ूब सारियूं म्यूज़िकूं ख़ासि तौर ते जेकी ट्यून्स आहिनि, जेके ख़ुशीअ जा, जंहिंमें जमाला हुजनि, जंहिंमें ईअं दिलि बाग़ बहार थी वञे,
इहे तव्हां बि ॿुधंदा हूंदो, असीं ॿुधंदासीं 4 डिसंबर ताईं, छो त सकाफ़ती ॾींहुं आहे, मेन जेको ईद वारो ॾींहुं आहे उहो 4 डिसंबर जो आहे। हाणे सकाफ़ती ॾींहुं जॾहिं स्टार्ट थी चुका हूंदा आहिनि या सकाफ़ती ॾींहुं जॾहिं असां सेलिब्रेशन करणु शुरू कंदा आहियूं, सेलिब्रेट करणु शुरू कंदा आहियूं, त पोइ खोड़ सारा दोस्त महिरबानी असां खां वरी पुछा कंदा आहिनि, साईं असुली जेको आहे हलो गुलो किथे हूंदो, असुली जेको आहे माहौल किथे हूंदो जिते पाण सभु शयूं ॾिसूं सकाफ़ती। त उनजे लाइ हिकिड़ी ज़बरदस्त ॻाल्हि हिन वक़्तु तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां, ऐं उहा ॻाल्हि तव्हां नोट फरमाए छॾियो त तव्हां काॾे वेंदो। तव्हांखे जेकॾहिं पंहिंजी फैमिली सां गॾु घुमिणो आहे न, सकाफ़ती रंग बाक़ाइदगीअ सां जेकॾहिं ॾिसणा आहिनि, प्रॉपर ॾिसणा आहिनि ऐं मज़ो माणणो आहे, मतिलबु ॿारनि खे बि इंजॉय करिणो आहे, पंहिंजनि पाण खे बि इंजॉय करिणो आहे, पंहिंजे मन खे बि मस्तु करिणो आहे, पाण खे बि ज़बरदस्त करिणो आहे, त पोइ 2, 3, 4 डिसंबर ते तव्हांखे ॿुधायां थो तव्हांखे काॾे वञिणो आहे। 2, 3, 4 डिसंबर ते तव्हां वेंदो पाकिस्तान मेरी टाइम म्यूज़ियम में, ऐं उते ज़बरदस्त हिकिड़ो फेस्टिवल लॻियलु आहे, फैमिली फेस्टिवल आहे। 2 बजे खां वठी मंझंदि जो 2 बजे खां वठी राति जो 10 वॻे ताईं इहो फेस्टिवल लॻियलु हूंदो। तव्हां पंहिंजनि ॿारनि खे उते घुमायो, पाण बि इंजॉय कयो ऐं सकाफ़ती रंगनि सां टिमटार थियो। हाणे तव्हांखे ॿुधाईंदुसि त इहो फेस्टिवल केरु करे पियो, ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि आहे। ऐं इहा ॻाल्हि तव्हांखे ॿुधी इंतिहाई ख़ुशी थींदी त DX कल्चर डे जेको फेस्टिवल आहे, फैमिली फेस्टिवल सिंध रेंजर्स सां गॾु मल्हायो पियो वञे, ऐं इहा ॾाढी ज़बरदस्त मूंखे बि ॻाल्हि वणी त आउं बि पंहिंजी फैमिली सां वञी उते पंहिंजो पाण खे एंटरटेन कंदुसि, सकाफ़ती रंग ॾिसंदुसि, पसंदुसि, त पोइ मूंखे पंहिंजे कल्चर जी ख़बर पवंदी त मुंहिंजो कल्चर छा आहे, मुंहिंजी सकाफ़त छा आहे। ऐं जेको इहो कल्चर फेस्टिवल आहे, फैमिली फेस्टिवल, इहो ऑर्गेनाइज़ कयो आहे TCN एग्ज़ेक्टिव फोरम ऐं पॉज़िटिव इंटरनेशनल। उन्हनि जा महिमान बि अॼु असां गॾु आहिनि। ऐं वरी तव्हांखे ॿुधायां त ड्रीम नेक्स्ट ग्रुप तरफ़ां कल्चर डे खे जेको सपोर्ट कयो वियो आहे, ऐं उहो जेको CEO आहे इन ड्रीम नेक्स्ट ग्रुप जो, उहो बि असां गॾु आहे। अॼु असां वटि डायरेक्टर बि आहे, TCN जो डायरेक्टर, ऑर्गेनाइज़र, इहे सभई जेके दोस्त आहिनि उहे असांखे ॿुधाईंदा त इहो फैमिली फेस्टिवल इहो छो पियो मल्हायो वञे, इहो कॾहिं खां मल्हायो पियो वञे। मूंखे त इहा ख़बर पई त मतिलबु हर साल मल्हायो वेंदो आहे हिते ई, ऐं ॾाढो ज़बरदस्त मल्हायो वेंदो आहे। सो इन ज़बरदस्त फेस्टिवल में असां कीअं वेंदासीं, कीअं पहुचंदासीं, इहो छो मल्हायो वेंदो आहे, इन जा कहिड़ा कहिड़ा रंग आहिनि ऐं कहिड़ा मक़सद आहिनि, कीअं एंटरटेन कंदासीं हिक ॿिए खे, इन्हनि समूरनि मामलनि ते ॻाल्हाइण जे लाइ सभ खां पहिरियां आउं भलीकार चवां थो, हिन पासे दोस्त आहे TCN जो डायरेक्टर आहे, ऑर्गेनाइज़र आहे, शहरियार रहमान साहब, उनखे भलीकार चऊं था। साईं कीअं आहियो, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, बड़ी महिरबानी, बहुत शुक्रिया। ॿई ॿोलियूं ॻाल्हाईंदा आहियूं, छो त उर्दू ॿोली ॻाल्हाईंदड़ वारा बि असांजी सकाफ़त खे ॾिसण जे लाइ अची सघनि था। लख थोरा तव्हां प्रोग्राम में आहियो। इन खां सवाइ जीअं मां तव्हांखे चयो त पॉज़िटिव इंटरनेशनल ऐं TCN एग्ज़ेक्टिव ग्रुप जेको आहे सो हिनखे ऑर्गेनाइज़ कयो आहे। सो पॉज़िटिव इंटरनेशनल जो असांजो साथी CEO सलीम चांडियो साहिबु गॾु आहे, उनखे बि असीं भलीकार चऊं था। साईं कीअं आहियो, ठीकु आहे? वॾी महिरबानी, लख थोरा, ॾाढी ख़ुशी थी तव्हांखे ॾिसी करे। सदाईं ईअं मुरकंदा रहो, महकंदा रहो। ऐं उनखां पोइ जीअं पाण ज़िक्र कयोसीं ड्रीम नेक्स्ट ग्रुप तरफ़ां त कल्चर डे खे जेको सपोर्ट कयो वियो आहे उहो सैफुल्ला साहब करे रहियो आहे, ऐं CEO आहिनि पाण हिन शइ जा। सो उनखे भी भलीकार चाहूँ था। सैफुल्ला साहब कैसे हैं? ठीक है सर, अल्हम्दुलिल्लाह। बहुत शुक्रिया जी, आप हमारे प्रोग्राम में तशरीफ लाए। और मुझे इस बात की ज़्यादा खुशी हो रही है कि इतना अच्छा इवेंट करने जा रहे हैं आप सर, बहुत ही अच्छा करने जा रहे हैं। इन खां सवाइ जेको असां वटि जेको माहौल आहे इहो त पाण वेंदासीं 2, 3 ऐं 4 डिसंबर ते, माना मेरी टाइम म्यूज़ियम में, उहो तॾहिं तव्हां वेंदो 2, 3 ऐं 4 डिसंबर ते। पर हिते जेको सकाफ़ती रंग आहे इहो बि तव्हां पसे वठो न, हिते असांखे बि ॾिसे वठो न। सो हिते असां ॾाढो ज़बरदस्त समाज जोड़ियो आहे ऐं ॾाढो सुठो फ़नकार असां सां गॾु आहे। अली नुनो उमरानी साहिबु, उनखे भलीकार चऊं था, ऐं मोहम्मद अली साहिबु गॾु आहे जेको बाजो वॼाईंदो, उन सां गॾु हिकिड़ो संगती ॿियो बि आहे, हेॾो मुबदार आहे, ढोलक वॼाईंदो। असांजो मौसीकार साथी, असांजो रागी उस्ताद बादल लाइब साहिबु असां सां गॾु आहे, उनखे बि असीं भलीकार चऊं था। थोड़ी देर में कलाम ॿुधंदासीं, ॾाढो मज़ो थींदो। सो सैफुल्ला साहब, आपसे स्टार्ट करना चाह रहा हूँ, ये अपने ग्रुप के बारे में थोड़ा बता दें ताकि इंट्रोडक्शन भी हो जाए ग्रुप का, क्या काम करता है ये ग्रुप? जी, थैंक यू। ड्रीम नेक्स्ट बेसिकली इस ग्रुप के अंडर हम लोग एज ए बिल्डर भी काम कर रहे हैं, सही, एज ए कंस्ट्रक्शन काम कर रहे हैं, माशाल्लाह। इसके साथ हम टूरिज़्म का काम कर रहे हैं और पैरेलली हम लोग ट्रेनिंग सेशन भी करवाते हैं न्यू जनरेशन को, यूथ को। अच्छा। और मैं यूथ पार्लियामेंट का पैटर्न भी हूँ। अच्छा। सो अल्हम्दुलिल्लाह ये वो काम है जिसमें हम अर्निंग तो है ही है, और साथ में जो पाकिस्तान का जो कल्चर है, पाकिस्तान की जो ब्यूटी है उसको भी प्रमोट कर रहे हैं, और साथ में जो हमारी जनरेशन है, जो यूथ है, उसकी ट्रेनिंग और उसकी जॉब की अवेलेबिलिटी और उस पर काम कर रहे हैं। माशाल्लाह से बहुत ही अच्छा काम कर रहे हैं। शहरियार साहब रहमत शहरियार साहब, मूंखे इहा बि ख़बर पई आहे त ॾाढो ज़बरदस्त माहौल जुड़ंदो ऐं उते फूड कोर्ट्स बि हूंदा, मतिलबु खाधा हूंदा तमामु घणा, प्ले एरिया, प्ले लैंड बि हूंदो ॿारनि जे लाइ,
ऐं सूफ़ी नाइट बि का थींदी, सभु छा थींदो ॿुधायो त सही, एॾी ज़बरदस्त तव्हां कीअं जुड़ंदो? सभिनि खां वॾी त वॾी महिरबानी इशा साहब के तव्हां असांखे दावत ॾिनी हिन प्रोग्राम में ऐं ॾाढो शानदार प्रोग्राम आहे तव्हांजो ऐं सिर्फ़ु असां न कराची पूरो सिंध ॾिसंदो आहे माशाल्लाह। बिल्कुलु असांजो प्रोग्राम 2, 3 ऐं 4 डिसंबर पाकिस्तान मेरीटाइम म्यूज़ियम में DX सिंध कल्चर फैमिली फेस्टिवल जेको कराची में पोएं साल खां थिए पियो माशाल्लाह। सही सही। त हिन साल असां कोशिशि कई आहे कि छो जो पोएं साल असांजी थीम हुई Day 1 जी असां जेको आहे डॉक्टर अब्दुल कदीर ख़ान खे ट्रिब्यूट कयो हो ऐं Day 2 असां ट्रिब्यूट कयो हो तव्हांजे स्पोर्ट्स स्टार लिविंग लेजेंड्स जंहिंमें यूनस खान जहांगीर खान सभु आया माशाल्लाह उन्हनि शिरकत कई ऐं Day 3 यानी कि आख़िरी जेको ॾींहुं हो असांजो टियों ॾींहुं उन में असां मुइन खान ऐं उमर शरीफ़ खे ट्रिब्यूट ॾिनो हो। त हिन साल असां सोचियो कि वाई नॉट के कुझु डिफरेंट शइ कयूं त पहिरियों ॾींहुं असां थोरो सूफ़ीज़म सॉफ्ट इमेज वारो रखियो आहे जंहिंमें कराची वारा सभु क्रेज़ी हूंदा आहिनि कि कवाली सूफ़ीज़म त असां ग्रैंड ओपनिंग रखी आहे जंहिंमें कल्चरल स्टॉल्स आहिनि जंहिंमें सिंध जी सकाफ़त जी शयूं आहिनि लाइव म्यूज़ियम आहे शॉपिंग स्टॉल्स आहिनि ऐं ज़बरदस्त तरीक़े जी क्वालिटी जी शॉपिंग स्टॉल्स लॻायूं पिया असांजा त कोई 40 खां 50 स्टॉल लॻनि पिया माशाल्लाह हुते जेके नॉट ओनली कराची बल्कि पूरे सिंध मां माण्हू शिरकत हिन में कनि पिया ऐं माण्हू खे उहा हर शइ मिलंदी जेको मार्केट में वञी परचेस कंदा आहिनि पर महांगी मिलंदी आहे असांजे फेस्टिवल में ईंदा त हुनखे सस्ती बि मिलंदी तव्हांखे सस्तियूं शयूं मिलंदियूं। 2, 3, 4 डिसंबर यादि रखी छॾियो पाकिस्तान मेरीटाइम म्यूज़ियम वञणु विसारजो न। बिल्कुलु बिल्कुलु। त हाणे पहिरें ॾींहं जी थीम में असां छा कयो आहे सॉफ्ट इमेज रखी आहे कि ओपनिंग थींदी ऐं हुन में माण्हू ईंदा हलो गुल्लो थींदो ऐं जेको असांजो ॿियो ॾींहुं आहे उन में असां छोजे पूरी दुनिया में वर्ल्ड डिसेबिलिटी डे मल्हायो वेंदो आहे त असां हुनखे छा कयो आहे कि इन ॾींहं खे केरु विसारे नथो सघे उहो बि असांजो हिसो लाज़मी जेके स्पेशल ॿार आहिनि डेफ डम इहे जेके ॿार आहिनि या व्हील चेयर ते आहे उहो असांजो हिसो आहे त असां हुनखे भुलाए नथा सघूं त असां पूरो ॾींहुं डेडिकेटेड कयो आहे उन्हनि लाइ ऐं माशाल्लाह असां बाक़ाइदा टैलेंट हंट पिया कयूं इंक्लूजन अवॉर्ड पिया कयूं जेके ॿार स्पेशल आहिनि उन्हनि खे फ्री स्टॉल पिया ॾियूं कि अचनि पंहिंजो टैलेंट ॾेखारनि का अर्न करे सघनि था अर्न कनि या पंहिंजो टैलेंट खे शॉकेस कनि ठीकु आहे। Day 2 अल जेको आख़िरी ॾींहुं असांजो आहे 3rd डे संडे विच इज़ ईद डे ठीकु आहे असांजो ईद जो ॾींहुं आहे त हिन ईद जे ॾींहं में लाज़मी आहे भंगड़ो बि थींदो डांस बि थींदी अजर कोई विरबा टोपियूं पाबियूं उन खां अलावा कॉन्सर्ट बि थींदो तक़रीबन असां वटि को 15 खां 20 लाइन सां सिंगर्स आहिनि जेके नॉट ओनली कराची सिंध पाकिस्तान बल्कि दुबई मां स्पेशली सिंगर अचनि पिया माशाल्लाह ऐं हुनमें मिक्स एंड मैच सिंगर रखिया आहिनि सिंधी बि आहिनि सराकी बि आहिनि पंजाबी बि आहिनि कुझु अंग्रेज़ टाइप जा आहिनि छो लाज़मी आहे कराची में कयूं पिया त कराची में माहौल सॼो ॾियणो आहे ठीकु आहे भला ॿियो न त भला अंग्रेज़ ॾिसण ई अचिजो के माण्हू चवंदा आहिनि अंग्रेज़ रूबरू न ॾिठो आहे सही 2, 3, 4 तारीख़ ते मेरीटाइम म्यूज़ियम में अचिजो सकाफ़ती रंग बि हूंदा सिंधी बि हूंदा अंग्रेज़ बि हूंदा जी त टियों ॾींहुं माशाल्लाह शानदार हूंदो ऐं माण्हू ॾाढो इंजॉय कंदा ऐं असां सां हिन प्रोग्राम में तावन पाकिस्तान रेंजर्स पई कए भिटाई रेंजर्स माशाल्लाह त हा लास्ट ईयर बि असां सां गॾु पाकिस्तान रेंजर्स हुई ऐं तव्हां ख़बर आहे अमन अमान में वॾो कमु आहे वॾो मतिलबु रोल आहे पाकिस्तान रेंजर्स जो त असां कोशिशि कंदा आहियूं कि असांजो जेके पब्लिक इवेंट या फेस्टिवल्स आहिनि उनमें असां पाकिस्तान रेंजर्स खे पाण सां गॾु रखूं ऐं असांखे ख़ुशी थींदी आहे कि पाकिस्तान रेंजर्स असांखे शइ खे ओन कंदी आहे। सलीम चांडियो साहिब असां सां सर ही ॾाढो ज़बरदस्त प्रोग्राम कयो पिया ही कीअं ईज़ी करे वेंदा आहियो या थोरो आहे ॾुखियायूं थींदियूं आहिनि? न बज़ाहिर तव्हांखे माना पब्लिक खे लॻंदो आहे ईज़ी कमु आहे लेकिन इलाही माना ॾुखियो कमु आहे ऐं मां शुक्रगुज़ार आहियां शहरियार साहिब जो सॼी सपोर्ट जेका बि हूंदी आहे शयूं ॿुधायूं थी मूं चयो त कीअं था कयो मैनेज वॾी ॻाल्हि आहे बिल्कुलु मुश्किल कमु आहे ऐं हुते माना मुंहिंजो एतिरो हथु कोन हूंदो आहे शहरियार साहिब जेको आहे सॼो मैनेज कंदो आहे ऐं जेतिरा बि माना हुन में जेका बि कमु हूंदा आहिनि वधीक शहरियार साहिब कंदो आहे। सही तव्हांखे पाण खे उते मज़ो अचे थो छो त पंहिंजे दिलि वटां ॻाल्हि आहे न दिलि घुरंदी आहे पोइ माण्हू अहिड़े जेका बि अज़ीम क़ौम हूंदी आहे हुनजी शिनाख़्त जेका हुनजी सकाफ़त आहे ऐं ज़ाहिर आहे असांखे पंहिंजी सकाफ़त फ़र्क़ु आहे ऐं इन फेस्टिवल में जेको आहे न माना हर क़ौम जा माण्हू ईंदा बिला तफ़रीक़ रंग नसल मज़हब ज़बान क़ौमियत ऐं सकाफ़त हर जेतिरा बि माण्हू क़ौमियत जा हूंदा आहिनि सभु हिते ईंदा आहिनि असांजे फेस्टिवल जी जेका आहे न मेन जेका ॻाल्हि आहे उहा आहे। सही हाणे मूंखे इहो ॿुधायो त इहो फेस्टिवल पाण ॿुधाए त छॾियो आहे त 2, 3, 4 तारीख़ ते पाकिस्तान मेरीटाइम म्यूज़ियम में तव्हांखे अचिणो आहे पर छा इहा फ्री टिकट आहे
जी बिल्कुलु पास माना फ्री आहे टिकट आहे? न टोटल हिन में रुगो जेको म्यूज़ियम जो जेको टिकट हूंदो आहे न बसि उहो ई हूंदो आहे, उन सां असां जेको तालुक़ु आहे असांजी तरफ़ां बिल्कुलु टोटल फ्री आहे। माण्हू सम्झंदा यार हिन में टिकट हूंदो 1500 जेतिरा बि हूंदा आहिनि, पर असांजी तरफ़ां बिल्कुलु हर माण्हू जेको आहे पाण वटि 3-4 ॿार त हुनखे आहिनि ई आहिनि, पाण सॼो कौल वठी जो अचे त पोइ वरी उते फासी पए त 1000 रुपया टिकट त माण्हू वरी मेल में पइजी वञे। क्लियर आहे त फ्री आहे, बिल्कुलु असांजी तरफ़ां फ्री आहे त अञा मज़ो आहे। बिल्कुलु म्यूज़ियम जो जेको टिकट हूंदो उहो रेगुलर टिकट जेको आहे उहो हूंदो। सही सही, जीअं पाण एंटर थींदा आहियूं म्यूज़ियम में। जी जी बिल्कुल। वाह वाह वाह। अच्छा सैफुल्लाह साहब, मुझे ये बताएं कि कैसे ये ख्याल है कि ये चीज़ें भी होनी चाहिए, एक बिल्डर बंदा और ये सारी चीज़ें और सकाफत भी आ गई बीच में? सर मैंने पहले ही यही याद किया कि हमारा जो ग्रुप है उसमें हम लोग पाकिस्तान के कल्चर पे बहुत काम कर रहे हैं। सही। जो हमारा टूरिज़्म का काम हमने स्टार्ट किया वो भी इसी की एक कड़ी है, ताकि हम दुनिया में पाकिस्तान का जो खूबसूरती है, जो नादन एरियाज़ है, जो अच्छे एरियाज़ है, उनको लोगों को दिखाएं और बाहर के टूरिस्ट को यहाँ पे इनवाइट करें। सो कल्चर भी हमारा उसी का एक पार्ट है। और सर कल्चर सकाफत ये हमारा एसेट है और ये हमारी ड्यूटी है कि हम इस कल्चर को एज एट अपनी नेक्स्ट जनरेशन तक पहुंचाएं और इसको इलाइव करें। तो सर ये ना सिर्फ हमारी ड्यूटी बल्कि हर पाकिस्तानी की ड्यूटी है। सर अल्हम्दुलिल्लाह मुझे ये मौका मिला तो मैं तीनों दिन एंगेज होते हैं। डेफिनेटली सर। अच्छा ये तो 3 दिन हो गए प्रॉपर प्रोग्राम के, इससे पहले भी तो प्रोग्राम का शेड्यूल तरतीब बनाना, मतलब ये सारा काम आपके बिल्ले भी होगा, आपके पल्ले भी होगा जी। तो कितना वक्त लगता है सर? ये तैयारियों में महीने लगते हैं सर। इसमें बहुत टाइम लगता है। देखिए अभी आज हम लोग अगर बात करें तो आज इस शो में बैठे, इससे कितने पहले शो भी कर बैठे, मैरीटाइम म्यूजियम में हम कितने विजिट कर बैठे, ज़ाहिर है हमारे साथ रेंजर कोलैबोरेशन में है तो कितने SOPs पहले डिफाइन हुए। तो ये एक लंबी सीरीज है सर। अच्छा हाँ माशाल्लाह से। तो टाइम वो जो 3 दिन है ना, उन 3 दिन के पीछे कई एक जिसे कहते हैं वीक्स लगते हैं उन 3 दिन को मैनेज करने के लिए। और जब प्रोग्राम खत्म हो जाता है, सक्सेस मिल जाती है, तो फिर क्या फील होता है सर? वो हमारी अगले शो की तैयारी शुरू होती है ना सर, कि अगले साल हमने कैसे अच्छा एक थकान मिट जाती है ना कि भाई एक अच्छा प्रोग्राम होगा, हर जगह से मुबारकबाद सर, मुबारक हो, बहुत ही अच्छा प्रोग्राम हुआ, उसकी थोड़ी सी खुशी होती है, मज़ा आता है, वैसे नया जोश जनरेट हो जाता है। सही 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 सही। सो शहरयार साहब मूंखे इहो ॿुधायो थे कि सक्सेस जे हवाले सां के स्टोरीज़ भी के ॿुधाईंदो अलाए छा इहो ख़बर? जी जी, असां बेसिकली डे 2 जेको असांजे वर्ल्ड डिसेबिलिटी डे आहे 3 दिसंबर, उन में असां सक्सेस स्टोरीज़ रखियूं। उनको 8 खां 12 माण्हू आहिनि। उहे माण्हू जेके ब्लाइंड आहिनि बट डबल PhD थियल आहे माशाल्लाह उन्हनि जी ब्लाइंड, ऐं उहो बाय बॉर्न ब्लाइंड आहिनि, मतिलबु इहो न आहे कि ब्लाइंड थिया बाय बॉर्न। त वरी हैरानी जी ॻाल्हि आहे, न डबल PhD ॻाल्हि आहे, यस यस बाक़ाइदा असां खां घणो स्किल्ड आहिनि। त उहे माण्हू जॾहिं अची उते ॻाल्हि कंदा, ॿुधाईंदा, ऐं कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जेके पंहिंजो डेफ या डम आहिनि बट असां खां घणी उन में स्किल्स आहिनि, ॿुधण जी सलाहियत आहे, ॾिसण जी सलाहियत आहे, ॻाल्हाइण जी सलाहियत आहे, सम्झण जी सलाहियत आहे। त उहो टैलेंट सां ॾेखारींदासीं। अहिड़ा माण्हू बि आहिनि जेके सिर्फ़ु पेरनि खां न हथनि खां माज़ूर आहिनि, ऐं उहे माण्हू असां खां ज़ोर सां डुकी बि सघनि था, चढ़ी सघनि था, जंप ॾेई सघनि था। इहो मां ॾिठो आहे बाक़ी किन खे माना कि सिर्फ़ु धड़ ते बि भॼनि था। जी माना का शइ न आहे, रुॻो धड़ आहे, अहिड़ा मां वीडियो भॼण लॻी पई आहे। त अहिड़े माण्हुनि खे ॾेखारणु घुरिजे त असांखे, असां जहिड़े माण्हुनि खे जेके असां नॉर्मल इंसान आहियूं, असांखे मोटिवेशन मिलंदी कि यार अगरि हीउ करे सघे थो त असां बि करे सघूं था, असां बि माशाल्लाह सक्सेसफुल थी सघूं था। त काफ़ी माण्हू अहिड़ा आहिनि, 8-10-12 माण्हू जेके बाक़ाइदा उते ॿुधाईंदे पंहिंजी सक्सेस स्टोरी कि किथां स्टार्ट कयो, हिते कीअं पहुता आहिनि, ऐं वॾा वॾा इदारा हलाइनि पिया था, कंपनियूं हलाइनि पिया था। ऐं कुझु अहिड़ा आहिनि जेके प्राइवेट इदारा, मां नालो न वठंदुमि, उन प्राइवेट इदारनि खे हेड कनि पिया था, मल्टीनेशनल इदारनि खे हेड पिया कनि। त इहे सक्सेस स्टोरी उते तव्हां ॾिसंदो, इंशाल्लाह तव्हांखे ॾाढो मज़ो ईंदो। वाह वाह वाह। सलीम साहब इहो कीअं माना इहे माण्हू कीअं था तव्हांखे मिलनि, मतिलबु जीअं डिसेबल या स्पेशल पर्सन्स, कीअं चूंड कीअं थींदी आहे, पाण राब्तो कंदा आहिनि, पाण ॻोल्हींदा आहियो, कीअं स्टॉल में को बाक़ाइदा प्रॉपर वे आहे त हिते अचो राब्तो कयो, छा आहे? क्रेडिट शहरयार साहब खे ॾींदुमि। सॼी जेका बि महिनत हूंदी आहे शहरयार साहब कंदो आहे, जेका बि कॉन्टेक्ट्स वग़ैरह हूंदा आहिनि तकरीबन आउं तो बस कोट पाए हिते वेठो हूंदो आहियां। सर आपको इस बारे में थोड़ा सा एक्सपीरियंस है कि किस तरह से आते हैं लोग, किस तरह से आपसे रब्ता होता है, फिर किस तरह से ये सारा मैनेज होता है? ये सारा शहरयार के बिल है ये? देखिए ऑर्गेनाइजर वो है, हम लोग ऑन करते हैं। सही। तो ड्यूटीज डिफाइन है। सही सही। तो ये क्रेडिट आप अपनी ड्यूटीज बता दें ताकि पता चले कि कितनी मेहनत होती है भाई प्रोग्राम एक मतलब पूरा तरतीब देने में।
देखिए कोलैबोरेशन में जैसे हमने शहरयार साहब ने भी बता दिया डिटेल में, पाक रेंजर भी है, टीसीएन भी है, वो भी है, हम लोग भी हैं। हमारी ड्यूटी जो है एक जिसे कहते हैं फाइनेंस से रिलेटेड होती है। सही। और हमारा जो जब ब्रांडिंग की बात आती है सही। तो हम अपने लेवल पे ब्रांड करते हैं, और हमारा जो हमारे लिंक में लोग हैं, हमारे कस्टमर्स हैं, हमारे जानने वाले, उन तक हमारा मैसेज जाता है हमारे थ्रू। सही। और बाकी जो प्रोग्राम को खूबसूरत भी करना है, जाहिर सी बात है, हम सबका रोल है, सबका रोल है। तो मतलब मार्केटिंग पॉइंट ऑफ व्यू से आप देखते हैं? जी, हम मार्केटिंग पॉइंट ऑफ से बहुत उसमें सही हाणे शहरयार साहब सॼो माना सहरो तव्हां ते आहे, ॿई दोस्त चवंदा सॼी ॻाल्हि तव्हां ॿुधाईंदो, त इहो ॿुधायो त कीअं इहे डिसेबल जेकी स्पेशल पर्सन आहिनि उहे इन ते पाण पोइ था ॻाल्हायूं, पहिरियों हिकु कलाम तव्हांखे ॿुधायो। बिल्कुलु छा ख़्यालु आहे? बेहतर बिल्कुलु सही आहे। पोइ हिते हिकिड़ो ज़बरदस्त कलाम ॿुधूं था, उमराणी साहिब सां गॾु आहे अलीनो उमराणी साहिब। सो साईं वाह वाह कजो, भला कलाम बि ज़रूरी आहे। मौला मथा मेहरान जेवो मौला मथा मेहरान जे अला कर काई इमदाद बरथर वसाए सालम अबड़ो चे बरथर वसाए सालम अबड़ो चे अला रहन मारू मो जाशाद ओ सदा रखवा बाद सुनी सिंध लतीफ जी सिंध वारन सां दिलिया सिंधी टोपी थो पाया आया महफिल में शामिल आया महफिल में शामिल हिक पल भी जुदा ना आया सिंध वारन सां दिलिया सिंधी टोपी थो पाया सिंध वारन सां दिलिया सिंधी टोपी थो पाया आया महफिल में शामिल आया महफिल में शामिल हिक पल भी जुदा ना आया सिंध वारन सां दिलिया सिंधी टोपी थो पाया सिंध वारन सां दिलिया सिंधी टोपी थो पाया कुर्बान आहे जिंदड़ी तुझे ई मथां सिंधड़ी कुर्बान आहे जिंदड़ी तुझे ई मथां सिंधड़ी पंहिंजो सिरड़ो ॾिबो घोरे पंहिंजो सिरड़ो ॾिबो घोरे कूड़ा ठाह नथो ठाहिया सिंध वारन सां दिलिया सिंधी टोपी थो पाया सिंध वारन सां दिलिया
वाह साईं वाह, सिंधी टोपीअ जी ॻाल्हि हुई, ॾाढो ज़बरदस्त कमु हुयो। हिते शॉर्ट कमर्शियल हिकिड़े ब्रेक वठूं था, मोटी ईंदासीं त पोइ तव्हांखे अञा वधीक ॼाण मिलंदी असांजे प्रोग्राम में। ॾिसंदा रहिजो सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। ऐं भलीकार चवण सां गॾु गॾु तव्हांखे वरी ॿुधायूं था त DS कल्चर फैमिली फेस्टिवल थियणु वञे पियो 2, 3 ऐं 4 डिसंबर ते। तव्हांखे मेरी टाइम म्यूज़ियम वञिणो आहे, टिकट बिल्कुलु बि न आहे, फ्री आहे। जेको म्यूज़ियम जी जेका पास हूंदी आहे उन जे बिल तव्हां हलिया वेंदो ऐं तमामु घणा सकाफ़त जा रंग हूंदे उते तव्हां ॾिसंदव। फैमिली फेस्टिवल आहे, ॿार बि इंटरटेन थींदा, पाण बि इंटरटेन थींदासीं। ऐं गॾो गॾु सकाफ़ती रंगनि सां तव्हांजी जेका आहे शनासाई थींदी, ॿारनि जी शनासाई थींदी, ॿारनि खे ख़बर पवंदी त असांजो कल्चर छा आहे, असां वटि छा छा हूंदो आहे कल्चर में। सो हिन वाले सां असां वटि मौज़ूद महिमान गॾु आहिनि। शहरयार अहमद साहिबु ऐं सलीम चांडियो साहिबु ऐं सैफुल्ला साहिब खां तमामु घणी कचहरी कईसीं पई ऐं हिन ग्रुप जे बारे में ॼाण हासिलु कईसीं त इहो ग्रुप कीअं मतिलबु ॾाढा ज़बरदस्त सकाफ़ती प्रोग्राम करे रहियो आहे। सो शहरयार साहिब खां मां पुछा पई कई त साईं इहो ॿारनि जी कीअं ख़बर पवंदी आहे, डिसेबल कीअं राब्तो कंदा आहिनि, तव्हां पाण उन्हनि खे वठी ईंदा आहियो, छा हूंदो आहे? मतिलबु स्पेशल पर्सन बि को आहे? असल में असां बाक़ाइदा हर सेगमेंट जो पार्टनर कंहिं न कंहिं खे ठाहींदा आहियूं, छो जे कुझु शयूं कंहिंजी स्पेशलिटी हूंदी आहे उहो ई करे सघंदो आहे। त असां बिनाई एजुकेशन फाउंडेशन खे हिन इवेंट में पार्टनर कयो आहे ऐं बिनाई एजुकेशन फाउंडेशन जी एक्सपर्टी आहे कि उहो कम ई स्पेशल ॿारनि ते कंदा आहिनि, चिल्ड्रन ते कंदा आहिनि। त कोई 5-6 साल का कमु पिया कनि माशाल्लाह, बल्कि 8 साल का कमु पिया कनि ऐं उन्हनि जी ख़ूबसूरती इहा आहे कि उहो हर महीने उन्हनि जी का न का स्पेशल चिल्ड्रन एक्टिविटी रहंदी आहे। त जेको क्राइटेरिया आहे ॿारनि खे सिलेक्ट करण जो, इनवाइट करण जो, इनमें छो जे पूरे कराची मां उहे सभु NGO सभु इदारा इन में पार्टिसिपेट कनि पिया जेके कराची में एग्ज़िट कनि था ऐं कमु कनि पिया। त बिना एजुकेशनल फाउंडेशन हिन खे ओवरऑल लीड पियो करे ऐं एज़ ऑर्गेनाइज़र मां सपोर्ट पियो कयां उन्हनि खे ताकी हू हिन खे बहितर अंदाज़ मां ऑर्गेनाइज़ करे सघनि। वाह 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 साईं। इहो सलीम साहिबु तव्हांजो जेको आहे सो फेवरेट जेके चऊं त सॼे माना हिन प्रोग्राम में छा हूंदो आहे? मतिलबु सूफ़ी रंग बि हूंदो हिन भेरे त हूअं तव्हांखे कहिड़ा रंग पसंदि आहिनि सकाफ़त जा? इन में असांजे फेस्टिवल में तव्हांखे ख़बर आहे जीअं शहरयार बि ॿुधायो कि तक़रीबन हर रंग हूंदा आहिनि, हर कंहिंजी पंहिंजे ॿारनि जे हवाले सां अलॻि प्ले एरिया हूंदो आहे ऐं फूड स्टॉल वग़ैरह सभु डिटेल तव्हांखे ॿुधाई आहे। ऐं मेन जेको आहे असांजो जेको लास्ट डे हूंदो हिन कॉन्सर्ट जेको हूंदो न उहो आहे। बाक़ी सूफ़ीज़म बि फ्राइडे ते थींदो असांजो, उहो हिन भेरे माना शामिलु कयो अथव? पहिरीं न हुयो? हा, पहिरीं शामिलु कयो आहे। सही 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 सही। शहर साहिबु माना रागी जेके आहिनि से उहे पंहिंजा सिंधी हूंदा ख़ासि तौर ते, या वरी जेके ओवरऑल तव्हां ॿुधायो त ॿी ॿोली जा हूंदा? जी। पोइ का तरतीब आहे कि रागी जेके नॉमिनेट थियल हुजनि या जिन खे तव्हां कॉल करे छॾी आहे? सर बिल्कुलु नॉमिनेट थी चुकिया आहिनि, पर छो जो लिस्ट ॾाढी लंबी आहे, नाला मूंखे यादि न आहिनि। सेगमेंट इहो ई अगेन कि असांजी पूरी टीम आहे उनखे सेगमेंट ॾिसे पई। त इन में असां कुझु अहिड़ा बि सिंगर कया आहिनि जेके सिंधी रागी आहिनि माशाल्लाह। अरशद महमूद साहिबु ॻाल्हि थी आहे, वॾो नालो आहे माशाल्लाह, पहिरें ॾींहुं असांखे जॉइन कंदा। अरशद महमूद साहिब जी क्वालिटी आहे सिंधी उर्दू ॿई कम आहिनि, ॿई कम आहिनि। 2 in 1 आहे। सही ॻाल्हि आहे। जाते माना ऑडियंस उर्दू हुजे तो उते उर्दू ॻाईंदो, हो सके तो मेरा एक काम करो। सही ॻाल्हि आहे, सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु। पंजाबी बि ॿियो इहो भलो लॻंदो फनकार माना हरफन मोला आहे। हरफन मोला आहे, बिल्कुलु कराची में आहे। कराची में ॾाढो घटि हूंदो आहे। त मुंहिंजी कल्ह ई ॻाल्हि थी त इंशाल्लाह असांखे पहिरीं ॾींहुं जॉइन कंदो। अयूब खोसो वॾो नालो आहे माशाल्लाह, वॾो फनकार आहे, हर ॿोली ॻाल्हाईंदो आहे माशाल्लाह। अगेन सिंधी वरी सुञाणप ॾाढी ज़बरदस्त आहे त उनजो स्टाइल अहिड़ो आहे, ॻाल्हाए न ॻाल्हाए बीठो हुजे त बि मज़ो आहे। सही ॻाल्हि आहे, भले कुझु ई न ॻाल्हाए बसि बीठो हुजे काफ़ी आहे। त उहो बि असांखे जॉइन करे थो माशाल्लाह। उहो असां सां पोइ 3 ॾींहं असां सां गॾु हूंदो, अयूब भाउ गॾु हूंदो, अरशद महमूद साहिबु गॾु हूंदो असां सां। उन खां अलावा काफ़ी नामवर आर्टिस्ट आहिनि जेके मुनासिब न हूंदो। पुछा थो कयां त के फैन्स हूंदा आहिनि जिन माण्हुनि जा त उहे पोइ ज़रूरु ईंदा आहिनि, चवंदा आहिनि यार इहो बि ईंदो, मां त पोइ वेंदुमि बाबा। बिल्कुलु 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 बिल्कुलु। छो जो इहा ज़रूरी शइ आहे, छो जो माण्हू घणा करे जेके आहिनि उहो कंहिं न कंहिं जे ॾिसी ईंदा आहिनि। को सूफ़ीज़म में ईंदो, को कॉन्सर्ट में ईंदो, को उअं ई चकर हणण लाइ ईंदो। त असां हुते बाक़ाइदा कोशिशि कई आहे कि रोज़ मरह में को 50-100 गिफ्ट विरायूं पिया, बल्कि 50-100 गिफ्ट त घटि मूं चया आहिनि, 300-400 असां गिफ्ट विरायूं पिया फ्री में। फ्री जो मुराद इहो आहे कि ॿार अचनि, उते एक्टिविटी थींदी, एक्टिविटी तौर पे ॿारनि खे, फैमिलियुनि खे, ख़वातीन खे, असां जेके यूथ नौजवाननि खे असां गिफ्ट ॾींदासीं इंशाल्लाह। त इहा ॾाढी ज़रूरी अनाउंसमेंट आहे, स्पेशली असांजे माण्हुनि लाइ। तव्हां ज़रूरु अचो, तव्हांखे जेको आहे उहो मैक्सिमम लेवल ते गिफ्ट मिलंदा इंशाल्लाह। वाह वाह। इहे माना उन्हनि ॾींहंनि ते मिलंदा या
तारीख़ूं जेकी पाण 3 ॾींहं सही 3 ॾींहं 3 ॾींहं पहिरें ॿिए 3 ॾींहं पहिरीं ॾींहुं घणा ॾींदासीं ताकी ॿिए ॾींहुं घणा माण्हू अचनि सही सही ठीकु आहे ॿिए ॾींहुं घणा ॾींदासीं ताकी 3 ॾींहं माण्हू घणा अचनि वञो तो ॿार बि लही ईंदव हाणे हा ॿार अचनि मसलो ई न ईअं न असांखे ॿार खपनि छो जो फैमिली ठही ॿारनि सां थी हुन खां बग़ैर त फैमिली आहे कोन सही 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 ॿार हूंदा त माना ईअं फैमिली हूंदी लाज़मी फैमिली हूंदी मज़ो ईंदो फूड कोर्ट्स जे लाइ जेकॾहिं कोई माना को जेकॾहिं तव्हां सां मिलणु चाहे या कीअं उहो तव्हां स्टॉल हणणु चाहे त उहो बि करे सघिजे थो पंहिंजे प्रोग्राम में ॿुधाए छॾियो बिल्कुलु 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 पंहिंजा टाइम आहे को दोस्त जेकॾहिं बिल्कुलु हुजे बिल्कुल अगर असां बेसिकली छो जे सेगमेंट कया आहिनि त फूड कोर्ट असां ATM फूड्स आहे असांजो पार्टनर जेको काफ़ी उन जा रेस्टोरेंट्स बि आहिनि कराची में त असां हिन दफ़े कोशिशि कई आहे कि मानी जेकी आहे फूड जेको आहे उहो क्वालिटी जो ऐं हाइजेनिक हुजे ठीकु आहे अनहाइजेनिक न हुजे त उन में असां कुझु ब्रांड बि एड कया आहिनि ऐं हिन दफ़े फूड कोर्ट बाक़ाइदा रेस्टोरेंट शेप पे हणूं पिया हुते त माण्हू इंशाल्लाह मानी खाईंदा त असांखे यादि बि कंदा ऐं सुठनि पैसनि ते सुठी मानी उन्हनि खे हुते मिलंदी नॉट ओनली बारबेक्यू या सॉन बल्कि देसी फूड भी मिलता पाकिस्तानी फूड भी मिलता है सिंधी फूड भी मिलता इंशाल्लाह सही सही अच्छा सिफला साहब ये कहते हैं कि भाई एक्सपीरियंस होता है तो फिर मजीद बेहतर से बेहतर काम करता है बंदा पिछले साल वाला प्रोग्राम और ये प्रोग्राम थोड़ा सा कंपेयर करें तो इस साल कुछ नया और कुछ अच्छा ही होने वाला है जी पिछले साल बेसिकली जो ये इवेंट हुआ था उसमें हमने डिफरेंट पहले शहजाद साहब ने बताया अपने सेलिब्रिटीज़ को ट्रिब्यूट किया उनको बुलाया सेगमेंट इस तरीके से रखे इस दफ़ा हमने इनको थोड़ा सा डिफरेंट एंगल से ले गए जिसमें एक दिन हमने फॉर डिसेबल स्पेशल पर्सन के लिए रखा है फर्स्ट डे हमने कवाली का रखा है और इन सेगमेंट्स में ये नहीं कि हमारे जो ट्रिब्यूट्स हैं या सेलिब्रिटीज़ हैं वो इग्नोर हुए नहीं वो उसी तरह हैं जैसे अभी अयूब खुद साहब का जिक्र हो रहा है और बहुत सारे सेलिब्रिटीज़ वो भी हमारे साथ चल रहे हैं लेकिन हमने इनको साथ में ऐड किया है इन सेगमेंट को उस तरीके से चेंज किया है और जो स्पेशल पर्सन का डे है ये मेरे ख्याल से बहुत एक ज़बरदस्त एडिशन है जो इस हमारे कल्चर डे में ये शामिल हो गया क्योंकि जो स्पेशल पर्सन है उनको प्रमोट करना उनको मोटिवेट करना और उनको अप्रिशिएट करना आइडिया जिसने भी आपको दिया वो बड़ा अच्छा है या खुद ही आपस में बैठ के आपने सोच लिया सर आइडियाज़ वही बात है ना आपने कहा कि पिछले साल के फंक्शन में और इसमें फ़र्क क्या है या इस फंक्शन के ख़त्म होने के बाद आपका नया जज्बा क्या होगा वो यही जज्बा क्रिएट होता है या नई एक मोटिवेशन अच्छा करने का दिल करता है जी वो यहीं से आइडियाज़ निकलते हैं तो सर मैं समझता हूँ कि ये जो एडिशन है ये एक बड़ी ज़बरदस्त एडिशन है स्पेशल एडिशन जो स्पेशल बच्चों के लिए सही 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 ॾाढो सुठो आहे ऐं तव्हांखे वञणु घुरिजे 2 3 4 डिसंबर ते वरी बि तव्हांखे ॿुधायां थो त पाकिस्तान मेरीटाइम म्यूज़ियम वञिणो आहे ऐं को बि शुकुर न कजो उल्को न कजो त बाबा पैसा के भरिणा आहिनि फ्री आहे ऐं फ्री जो मज़ो माणो आहे सकाफ़ती जेकॾहिं तव्हांखे सुठो प्रोग्राम ॾिसणो आहे पाण अक्सर सोचींदा आहियूं फैमिली खे ॿाहिरि वठी वञूं हाणे अलाए छा माहौल हूंदो अलाए कीअं हूंदो अलाए छा काॾे वेंदासीं किथे वेंदासीं सो इन्हनि सभिनी चकरनि खां बचण जे लाइ तव्हां मेरीटाइम म्यूज़ियम हलिया वञो उते तव्हां पंहिंजी फैमिली खे घुमाए अचो ऐं उनखे ॿुधायो त सकाफ़ती रंग ई आहिनि असांजी सिंध जा तमामु घणो सुठो प्रोग्राम आहे शेर साहब मूंखे इहो ॿुधायो त जेकी लिविंग लेजेंड आहिनि उन्हनि खे बि ट्रिब्यूट आहे को सर असां हाईलाइट त नाहे कयो पर लाज़मी आहे जेके असांजा सेलिब्रिटीज़ अचनि पिया या जेके स्पोर्ट्स स्टार्स अचनि पिया त ट्रिब्यूट इन अ सेंस इहो आहे की असां जेके बि असां चीफ गेस्ट ईंदा उन जे तौर पे उन्हनि खे एप्रिसिएशन अवॉर्ड या शील्ड ॾियाराईंदासीं ऐं बाक़ाइदा उन जे लाइ ॻाल्हि थींदी PWD एंटरप्रेन्योर कोई अवॉर्ड बि तव्हां ॾियो बिल्कुलु बिल्कुलु असां बेसिकली PWD यानी कि पर्सन विद डिसेबिलिटी वारनि खे जेको अवॉर्ड ॾियूं पिया उहो उनखे 3-4 कैटेगरीज़ आहिनि हिकिड़ी कैटेगरी त उहा आहे कि जेको सुठो कमु पिया कनि ॿी कैटेगरी आहे कि जेको हेठां खां मथे आयो आहे हींअर सक्सेसफुल बिज़नेसमैन आहे या सक्सेसफुल एम्प्लॉय आहे सक्सेसफुल पर्सन आहे त उनखे अवॉर्ड ॾियूं पिया 3 कैटेगरी असांजी इहा आहे उहो की जेके माण्हू खे सपोर्ट कनि पिया बैक हैंड ते ऐं उन्हनि खे फंड करे सपोर्ट करे अॻियां वधाइनि पिया त उन्हनि खे असां अवॉर्ड ॾियूं पिया त इन जो क्राइटेरिया ॾाढो सख़्तु इन करे आहे छो जी ॻाल्हि इहा आहे की अॼुकल्ह अवॉर्ड अगरि प्रॉपर तरीक़े सां स्क्रूटनी करे न ॾियूं तव्हांखे ख़बर आहे मसइला थींदा त असांजो बाक़ाइदा टीम आहे 6-8 एक्सपर्ट जी जेके क्राइटेरिया जे मुताबिक़ माण्हू सिलेक्ट पिया कनि जेको डिज़र्व करे थो उनखे अवॉर्ड मिले थो एग्री पोइ वरी माण्हू बि माना ख़ुशि थियनि था ॿिया बि त यार हक़दार खे मिलियो ॿिया माण्हू महिनत कंदा हा ईअं पाण वटि हूअं बि हाणे वरी घणा ई अवॉर्ड हिक ॿिए खे ॾियण जो सिलसिलो शुरू थी वियो आहे बिल्कुलु उनखां पोइ वरी हाणे इहो आहे त मयार जेको आहे उहो अवॉर्ड में थोरो हेॾे होॾे थी वियो आहे पर जेकी डिज़र्विंग पर्सन आहिनि जेकी ख़ासि तौर ते लर्न था पंहिंजे उन
एहलियत थिए त उन्हनि खे अवार्ड मिले थो त पोइ वरी जेके उन्हनि जा परस्तार आहिनि उहे बि ख़ुशि थींदा त सही माण्हूअ खे अवार्ड बिल्कुलु एग्री सर बिल्कुलु केतिरा अवार्ड ॾियणु चाहियो था सर तक़रीबन असां टारगेट रखियो आहे 50 खां 60 माण्हू अच्छा जेके असां ॾींदासीं जंहिंमें इदारा बि आहिनि NGOs बि आहिनि ऐं इंडिविजुअल पर्सन्स बि आहिनि सही ऐं कुझु माण्हू जेके आहिनि आउट ऑफ सिटी इस्लामाबाद रावलपिंडी ऐं पंजाब साइड सिंध साइड मां बि अचनि पिया जंहिंखे असां सिलेक्ट कयो आहे उहो पंहिंजी टिकट पाण करे अचनि पिया एक्साइटेड आहिनि की अवॉर्ड असांखे मिलंदो माना इहो आहे त ट्राजो थींदो न वॾो माशाल्लाह वॾो ट्रायो थींदो। पूरो असल में लास्ट टाइम बि मां तव्हांखे शेयर कयां की लास्ट टाइम असांजी एक्सपेक्टेशन कोन हुई क्राउड आयो की पहिरें ॾींहुं फ्राइडे जो ॾींहुं तव्हां ख़बर आहे ईज़ी हूंदो आहे सही असां लॻंदा 10 माण्हू अची वञो त वॾी ॻाल्हि आहे पर असां 10,000 अची विया अच्छा पहिरें ॾींहुं में ई ट्रैफिक जाम थी वियो ॿियो ॾींहुं त असां सम्झ न आई छा कयूं टे ॾींहं में त बसि फ़ोन पिया अचनि वो नेशनल स्टेडियम जाम हो गया है यार वो अब कैसे आए मुझे सर ये तो हमारी कामयाबी है अगर जाम हो गया इसका मतलब है कि लोग ज़्यादा आ गए सही त माण्हू ॾाढा अची विया माना इन माशाल्लाह भेरे इन खे नज़र में रखियो त जैम जेकॾहिं थी वञे सर 100% माना क्राउड ट्रैफिक घणो थी वञे यस ट्रैफिक पुलिस ऑन बोर्ड आहे रेंजर्स ऑन बोर्ड आहे सिंध पुलिस ऑन बोर्ड आहे सिक्योरिटी ऑन बोर्ड आहे पार्किंग जो निज़ाम ठाहियो आहे बाक़ाइदा प्रॉपर ते लास्ट टाइम छो जो फर्स्ट टाइम हो त असांखे अंदाज़ो कोन हो त हाणे उन सभिनि खे अगेन सर जेकी ॻाल्हि कई की एक्सपीरियंस असां कयूं न लास्ट ईयर त हाणे उन एक्सपीरियंस खे मीट पिया कयूं सही सही कोशिशि पिया कयूं की मज़ीद बहितर कयूं हिन सही सही हाणे वरी प्रॉपर पूरो ॿुधायो त तव्हां सां गॾु केरु आहे कहिड़ा कहिड़ा गॾु आहिनि दोस्त DX वारा वरी गॾु TCN वरी पॉजिटिव सॼो जेको ग्रुप आहे जी जी पूरो वरी तव्हां ॿुधाए छॾियो मां ॿुधायां थो जी जी अच्छा माई सेल्फ छो जे पंहिंजो TCN जो मां डायरेक्टर आहियां ऐं असां मां हिनखे ऑर्गेनाइज़ बि कयां मूंसां गॾु जेको वेठो आहे पंहिंजो सलीम अहमद चांडियो CEO आहे पॉजिटिव इंटरनेशनल जो असां ॿई ऑर्गेनाइज़ पिया कयूं ऐं मुंहिंजे फ्रंट पे जेको सर वेठो आहे मिस्टर सैफुल्ला साहब CEO आहे ड्रीम नेक्स्ट ग्रुप जो ऐं हिन इवेंट खे टाइटल स्पॉन्सर जे तौर पे ऑन पियो करे DX सिंध कल्चर फैमिली फेस्टिवल जे नाले सां ऐं असांखे हर लिहाज़ सां सपोर्ट पिया कनि माशाल्लाह इन ई तरीक़े सां असां 3 ॾींहं इवेंट पिया कयूं 2, 3, 4 डिसंबर पाकिस्तान मेरी टाइम म्यूज़ियम कराची ऐं टाइमिंग आहे 2 बजे खां राति 10 बजे ताईं फैमिली लाइ सिर्फ़ु फैमिली लाइ फ्री ऑफ कॉस्ट का बि हिन में इवेंट में असांजी फीस न आहे ओनली पार्क टिकट आहे रूटीन टिकट आहे उहो रूटीन टिकट उनखे परचेस करणो अंदरि अचिणो आहे अंदरि का बि शइ एक्सपेंसिव न आहे रखी हर शइ कोशिशि कई आहे सब्सिडाइड रेट मिनिमम रेट में कई आहे डिस्काउंट में कई आहे ऐं असांजा काफ़ी अहिड़ा पार्टनर आहिनि जेके माण्हुनि खे काफ़ी सुठी ऑफर्स पिया ॾियनि असां कुझु गोल्ड लुटलो जी जेकी आहे ऐप फ्री में ॾियूं पिया जंहिंजी 1000-2000 जी वर्थ आहे बाय 1 गेट 1 जी ऑफर्स हुन में आहिनि उनखां अलावा माण्हुनि खे गिफ्ट ॾियूं पिया लकी ड्रॉ कयूं पिया ऐं हिकु ॿ सरप्राइज़ आहिनि जेके असां ब्रेक नथा करे सघूं इंशाल्लाह मज़ीद प्रोग्राम में कुझु शयूं बचायूं न त हिन प्रोग्राम में सभु थी वेंदो ॿियो प्रोग्राम एक्साइटेड कोन रहंदो सही सही तव्हांजा लख थोरा टिनी मौसम महिमाननि जा सलीम साहब वॾी महिरबानी तव्हां आयो ऐं शेर भाई तव्हांजी वॾी महिरबानी सैफुल्ला साहब बहुत शुक्रिया ऐं असांजे लाइ एज़ाज़ी ॻाल्हि आहे त एज़ाज़ी शील्ड बि खणी आया आहिनि सो हाणे एज़ाज़ी शील्ड ॾियण जो वक़्तु बची वियो आहे ऐं चवां थो त उहो तव्हां पंहिंजे नाज़ुक तन ताईं ॾेई वठो त पोइ वरी प्रोग्राम मां थोरो तव्हां सां बि कचहरीअ जो सिलसिलो कंटिन्यू पोइ वरी बाद में रखंदासीं इंशाल्लाह कलाम ॿुधासीं एज़ाज़ी शील्ड साईं तव्हांजी तरफ़ां असांखे क़बूल पइजंदी सो असां सां गॾु सैफुल्ला साहब आहे जंहिंजी दिली ख़्वाहिश हुई त हिकिड़ी एज़ाज़ी शील्ड हिन प्रोग्राम जे लाइ यादगार असां छॾे वञूं ऐं शहरियार साहब बि असां सां गॾु हूंदो जी ऐं सलीम साहब असां सां गॾु आहे सो हीअ एज़ाज़ी शील्ड असांखे इहा यादि ॾियारींदी त असां 2, 3, 4 डिसंबर ते मेरी टाइम ईंदासीं पंहिंजी फैमिली सां गॾु उते तमामु घणो ज़बरदस्त कल्चरल प्रोग्राम आहे तव्हां इंजॉय कजो उते वञिजो ॾाढो मज़ो ईंदो तव्हांखे ऐं इंशाल्लाह हर साल हिननि दोस्तनि जो इहो इज़म आहे त इहो प्रोग्राम कंदा रहंदा सर बहुत शुक्रिया थैंक यू सो मच हाणे हिन वक़्तु असां हिकिड़ो सुठो कलाम तव्हांखे ॿुधाईंदासीं पोइ तव्हांखे रवानो कंदासीं हिकु कलाम ॿुधूं था उमरानी साहिब खां ऐं पोइ वरी पाण पंहिंजे प्रोग्राम खे कंटिन्यू रखूं था जी साईं नजरा दी लगो लैट गई स्ट्रिंग अकुल दा छुड़ा गए दूही ब्रेक थी फैल गए दिल दिल दे नाल थी ठा गए एक्सीडेंट थिया जॾा इश्क वाला सरजंट हुस्न दा आ गए बर वक्त अलण ड्राइवर को सजा उम्र कैद सुना गए ना है ख्याल गरीबन जो तोखे केडी यार मगिया मुझी दिलड़िया तो सा लगिया तोखे केडी यार मगिया केडी यार मगिया
तड़का ॾियण इहो ज़ाहिर यार ठगिया तोखे के दी यार मगिया नाहे ख्याल ग़रीबन जो तोखे के दी यार मगिया नाहे ख्याल ग़रीबन जो तोखे के दी यार मगिया के दी यार मगिया मुझी दिलड़िया तो सा लगिया तोखे के दी यार मगिया के दी यार मगिया मुझी दिलड़िया तो सा लगिया तोखे के दी यार मगिया नाहे ख्याल ग़रीबन जो तोखे के दी यार मगिया नाहे ख्याल ग़रीबन जो तोखे के दी यार मगिया सनड़ी जेल ते तो छड़ी यार सगिया तोखे के दी यार मगिया सोहणी सनड़ी जेल ते तो छड़ी यार सगिया तोखे के दी यार मगिया नाहे ख्याल ग़रीबन जो तोखे के दी यार मगिया नाहे ख्याल ग़रीबन जो तोखे के दी यार मगिया के दी यार मगिया मुझी दिलड़िया तो सा लगिया तोखे के दी यार मगिया के दी यार मगिया मुझी दिलड़िया तो सा लगिया तोखे के दी यार मगिया नाहे ख्याल ग़रीबन जो तोखे के दी यार मगिया नाहे ख्याल ग़रीबन जो तोखे के दी यार मगिया रानी तो वल्हारी जी तो दिलड़ी यार भगिया तोखे के दी यार मगिया रानी तो वल्हारी जी तो दिलड़ी यार भगिया तोखे के दी यार मगिया नाहे ख्याल ग़रीबन जो तोखे के दी यार मगिया नाहे ख्याल ग़रीबन जो तोखे के दी यार मगिया के दी यार मगिया मुझी दिलड़िया तो सा लगिया तोखे के दी यार मगिया के दी यार मगिया मुझी दिलड़िया तो सा लगिया तोखे के दी यार मगिया नाहे ख्याल ग़रीबन जो तोखे के दी यार मगिया नाहे ख्याल ग़रीबन जो तोखे के दी यार मगिया वाह रामराणी साहब वाह। सो हिते शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं था, मोटी ईंदासीं त कुझु ॿिया महिमान बि सकाफ़ती रंगनि सां टिमटार असांजे प्रोग्राम में हूंदा। ॾिसंदा रहिजो सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध सलाम सिंध में हिकु बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था। हूअं त असांजो सेट हूअं ई सकाफ़ती आहे, तव्हां ॾिसी रहिया आहियो, पर सकाफ़ती जेकी असांजा संगती आहिनि, जेकी सकाफ़त खे हथी बि ॾियनि पिया ऐं सकाफ़त खे बचायूं बि वेठा आहिनि ऐं सकाफ़त खे बाक़ाइदगी सां प्रोमोट बि कनि पिया, उहे असांजा शाइर दोस्त हूंदा आहिनि, उहे असांजा सुगड़ दोस्त हूंदा आहिनि। सो सुगड़ साथी असांजे प्रोग्राम में पहुची चुका आहिनि। पहिरियों ॾींहुं आहे सकाफ़ती रंगनि जे हिन प्रोग्राम जो, त असां सोचियोसीं पिया त छो न सुगड़नि खे दावत ॾिजे ऐं ॿुधजनि उन्हनि खां के सुठा बेत, के गुजारतूं ऐं के सनीहा, के किसा, के कहाणी। अॼु असां सां गॾु आहे, सभ खां पहिरियां हिन पासे ॾिसां थो त असां सां गॾु आहे फ़क़ीर अली नवाज़ साहिबु, उनखे असीं भलीकार चऊं था, साॼे हथ ते मौजूदु आहे। ऐं फ़क़ीर अली नवाज़ साहिब जी वरी ख़ासियत इहा आहे त शाइरी उन वटि मज़ाहिया बि आहे, उन वटि आम रिवाजी शाइरी बि आहे ऐं गॾो गॾु जेको दर्दु आहे देश जो, मिटीअ जो, ॾुखु जेको आहे
उहो बि पंहिंजे शेर में तमामु घणो ख़ूबसूरती सां बयानु करे वेंदो आहे। सो अली नवाज़ साहिब सां गॾोगॾु इरम नाज़ नवाज़ साहिबा बि असां सां गॾु आहे। उहा बि कुझु बेत ॿुधाईंदी ऐं का शाइरी ॿुधाईंदी। उन नंढड़ीअ खे बि इन पासे शौक़ु कीअं थियो आहे इन बारे में पुछा कंदासीं। उन नंढड़ी खे असीं भलीकार बि चवंदा बाबा वॾी महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम में आयो। उन खां सवाइ पाण सुगड़नि जी ॻाल्हि थिए पई त पोइ हिकिड़ो ॿियो सुगड़ बि असां सां गॾु आहे ऐं ॾाढो ज़बरदस्त सुगड़ आहे। उनजो वरी पढ़ण जो अंदाज़ लहजो ॾाढो कमाल आहे। चवंदा आहिनि त शाइरी पंहिंजी जॻह ते, पर जॾहिं उनखे प्रेज़ेंट कयो वञे थो, जॾहिं उनजी अदायगी थिए थी त पोइ अञा जेकॾहिं बहितरु आहे त पोइ उहा दिलि में लही वञे थी, उहा दिमाग़ में लही वञे थी ऐं माण्हूअ खे वणे थी। माण्हू दाद ॾियण खां रही नथो सघे। सो गॾु आहे असां सां फ़क़ीर अहमद अली चांडियो साहिबु, जंहिंजी पढ़णी ॾाढी ज़बरदस्त आहे। उनखे भलीकार चऊं था। साईं वॾी महिरबानी लख थोरा तव्हां प्रोग्राम में आयो। ऐं अॼु पाण क्लासिकल म्यूज़िक ते बि ॻाल्हाईंदासीं। असां वटि जेको ट्राजो हले थो म्यूज़िक जो, हाणे त वरी दुनिया जी शइ थी वई आहे। हाणे त कंप्यूटराइज़ ज़मानो अची वियो आहे। ऐं पहिरियां जेका मैनुअल रिकॉर्डिंग थींदी हुई, उन खां पोइ वरी हाणे जेका कंप्यूटराइज़ रिकॉर्डिंग आहे या जिदत आहे या मौसीक़ी आहे या जेका असां वटि हाणे सिंगिंग थिए पई, उहा सिंगिंग बहितरु आहे या पहिरियां बहितरु हुई, या जेका हीअ सिंगिंग आहे उहा पाइदार छो न आहे। कुझु वक़्त जे लाइ असांखे वणे थी, उन खां पोइ उहा एक्सपायर छो थी वञे, मज़ो छॾाए छो थी वञे, उन में उहो चस उहो रस छो नथो रहे। जॾहिं त पाण पुराणा सदाबहार कलाम अॼु ॿुधूं था पाण खे ॾाढा मज़ेदार लॻंदा आहिनि, उहे पुरकैफ़ लॻंदा आहिनि, उहे दिलि लुभाईंदड़ लॻंदा आहिनि, उहे मन खे करार ॾींदड़ लॻंदा आहिनि। आख़िर छा सबबु आहे, फ़र्क़ु कहिड़ो आहे? जॾहिं त हाणे नवाण बि आहे, हाणे पाण वटि सहूलियतूं बि तमामु घणियूं आहिनि, पर पोइ बि बेचसी ऐं बेरसी म्यूज़िक छो आहे? इन हवाले सां पाण ॻाल्हाईंदासीं। ऐं म्यूज़िक पंहिंजे सकाफ़ती रंगनि में जेकॾहिं उनखे ॻंढियूं त म्यूज़िक बि असां वटि शामिलु हूंदी आहे। ऐं मौसीक़ी खां सवाइ त मज़ो न ईंदो। मौसीक़ी आहे नेरनि ॼण त सुबुह सुबुह सां मौसीक़ी त पाण ॿुधूं ई था, पर मौसीक़ी ते अॼु ॻाल्हाईंदासीं बि सही। अॼु असां वटि उस्ताद बदरुज़मा साहिबु गॾु आहे, जेको लाहौर मां असां सां कई आयो आहे। ऐं हिते असां वटि आहे, असांजी ख़ुशबख़्ती आहे, छो त जेकी अकुल वारा माण्हू आहिनि, जेकी इल्म वारा माण्हू आहिनि, जेकी ॾस वारा माण्हू आहिनि, जेकी सुठे कस वारा माण्हू आहिनि, जेके रस्तो ॾींदा आहिनि, उन्हनि जो हुजणु असांजे लाइ तमामु घणो हिकिड़ो ज़बरदस्त आहे। ऐं ख़ुशनसीबी आहे असांजे प्रोग्राम में जो असां वटि उस्ताद असां सां गॾु आहे बदरुज़मा साहिबु। उनखे असीं भलीकार चऊं था। सर जी कैसे हैं? ठीक हैं आप? अल्लाह का शुक्र, मेरे मालिक का करम। बड़ी मेहरबानी, बहुत शुक्रिया आप हमारे प्रोग्राम में तशरीफ लाए। नहीं, मेरा अपना प्रोग्राम, मेरे अपने मुल्क का, मेरे सिंध का प्रोग्राम है, मेरी मिट्टी का प्रोग्राम है। माशाल्लाह माशाल्लाह, इसी मिट्टी से तो पैदा हुए हैं। माशाल्लाह माशाल्लाह, बहुत ही अच्छा, बहुत ही अच्छा। शुरुआत में जो कलमात आपने अदा किए, दिल जीत लिया, सच्ची बात ये। माशाल्लाह से म्यूज़िक को किस तरह से देखते हैं आजकल की म्यूज़िक और वो पुरानी म्यूज़िक, थोड़ा सा जो फ़र्क है? देखो, मैं आपको बताऊं, मैं डॉक्टर भी हूँ। अच्छा, थोड़ा सा उसके साथ मिलाऊं, हाँ हाँ, देसी घी के खिलाफ हाँ, एक मूवमेंट चली सही कि ये बंदे के दिल में चर्बियां पैदा कर देता है, ये कर देता है, वो बंदा मर जाता है, जिंदा हो जाता है, ये होता है। तो आप ये मकई का तेल खाया करें। अच्छा, तो डॉक्टर, मैंने कहा यार ये इसका कोई काम नहीं है। मकई का तेल शौकिया तौर पे मैंने हाथ से लगाया तो 15 मिनट उसकी चिकनाई नहीं उतरी। मैंने कहा ये अंतड़ियों को क्या कर देगा? सही बात, आपके हाथ के अंदर कोई बिजली तो लगी नहीं हुई, सही बात, ना आपके ना मेरे। हाँ देसी घी सर्दियों में जमा हुआ आप यहाँ रख दें, हाँ, चंद सेकंड के अंदर वो पिघल जाएगा। मैं कहा जो हाथ की गर्मी से पिघलता है वो अंदर दिल में रह नहीं सकता। सही सब ने मुखालफत की, अब सब वही रिकमेंड कर रहे हैं। सही अरे भैया, ये मिट्टी है ना जो सही सही, सिंध और पंजाब की, इसमें आप जहर बीज दें ना तो तरियाफ हो गई निकलती। क्या कहने, क्या कहने। ये मालक की इस मिट्टी में जितनी जितनी जो चीज़ें बाहर के मुल्कों में होती है, और आप कहते हैं नहीं, मैं जैतून के बारे में कहा तो मेरी पोस्टिंग थी एज डायरेक्टर सरगोदा आर्ट काउंसिल। तो मैंने कहा आपको जैतून के पौधे को दे चला था। और जी सर जी ये लग रही नहीं, तो एक वहाँ जिम्मेदार था, मैंने कहा बाबा ये लगाओ। हाँ, उसने लगाया, उसके घर में जैतून चल पड़ा। अच्छा, मेरे 2-3 दोस्त हैं मेरे घर में तो प्लांट लगाने की इतनी ज़्यादा जगह, वो पहले ही आम वाम लगे हुए थे। सही सही, तो एक डॉक्टर का कहने लगा मुझे ही मंगवा दो काली मिर्च का और जैतून का पौधा। अरे भैया ये मिट्टी नहीं, ये खुदाई कसम, ये हीरे उगलने वाली मिट्टी है। माशाल्लाह और माशाल्लाह, लोग भी ऐसे हैं प्यारे। सही सही सही। सो प्यारे लोग हमारे साथ हैं। असां सां गॾु अलीवा साहब आहे। अलीवा साहब, ॿोॾ बि आई, ॾुख बि थियो, परेशानी बि थी, शाइरनि तमामु घणो लिखियो। तव्हांजो बि हिकिड़ो शेर मूं ॿुधो हुयो, उहो जेके अॼु प्रोग्राम में स्टार्ट हितां वठूं, छो त पाण उन्हनि साथियुनि खे बि यादि कयूं, छो त अञा तकलीफ़ुनि में आहिनि खोड़ सारा माण्हू, पर चवंदा आहिनि ॾुखनि पुठियां सुख,
ज़िंदगी जे वहिंवार खे बलाइणो आहे, प्रोग्राम बि करणा आहिनि, शादमाला बि करणा आहिनि, मिटूं माइटूं बि करणियूं आहिनि, रिश्तेदारियूं बि निभाइणियूं आहिनि, कमु त हलंदो न भला। सो इहो थोरो ॿुधाइजो। हा साईं, ॾाढो ॾुख जी ॻाल्हि हुई, हर अख आली हुई ऐं मौत सां जहिड़ो हो। हा हा, माण्हू पंहिंजा बचा खणी भॻा, मौत सां सही जहिड़ो सही हो। त शाइरनि पंहिंजी हिमत कई, सही। सिंधी मीडिया बि वॾी हिमत कई, तव्हांखे बि असां बार बार ॾिठो पिए। तव्हांजो शेर हुयो तव्हांजो त हितां वारो माण्हू परदेस में वेठल पंहिंजे साथीअ खे छा थो चए? हा, पहाड़नि ते सैलाब चढ़ंदे ॾिठासीं, हा, पहाड़नि ते सैलाब चढ़ंदे ॾिठासीं, कंडनि में गुलाब किरंदे ॾिठासीं, हा हा दौलत ते एॾो नाज़ न कर ए ज़ालिम, हा हा, दौलत ते एॾो नाज़ न कर ए ज़ालिम, रोडनि ते रुलंदे नवाब ॾिठासूं, रोडनि ते रुलंदे नवाब ॾिठासूं। ॿ हिकिड़ा दोस्त आहे, जॾहिं हीअ ॿोॾ आई त पोइ हिक ॿिए खां ख़बरूं पिया पुछनि। पहिरीं हू पियो पुछे त असां सिंध जा कहिड़ा हाल आहिनि, पोइ वरी हीअ हितां जवाबु पियो ॾिए शाइरी जे ज़रिए त चारिया माल मारुल जा नींगर निंढी हुई, पखी डेल वांगर जा टिलंदी ईंदी हुई, संगर बूर पलड़नि जा चूंडा कंदी हुई, उजारियल अखियुनि सां न मेरी मंदी हुई, वॾी थी त वाके पर्दे में हूंदी हुई, अमड़ ऐं अबे जी उहा दादली हुई, रंगियल हथ मेहंदी में मज़ेदार ख़ुशबू, मिलिया पाए अजरक उहे यार ख़ुशबू। हाणे हीउ जवाबु थो ॾिए त उहे माल वाड़ियूं ऐं वाड़ा ॾिठा मूं, बंभा वार पेरें उघाड़ा ॾिठा मूं, पखी मोर डेलनि ते बि धाड़ा ॾिठा मूं, नकी टहकंदे पाण में पाड़ा ॾिठा मूं, रत में रंगियल हथ रताड़ा ॾिठा मूं, उहा छोकिरी सां करे कारी मारियाऊं, धिकारे अमड़ खां करे धारी मारियाऊं, मरी वई हुई मारियल अखियूं वार गशवा, मिलिया पाए अजरक नकी यार खुशवा। हाणे वरी हीअ थो पुछे, हू थो पुछे त वॾी ॿोॾ आई त कड़काट कीअं हुआ, ॿकिरियुनि रिढनि में बरड़ाट कीअं हुआ, कबर कांव झिरकियुनि में चरड़ाट कीअं हुआ, महा ॿोॾ में कामोरनि कीअं कमायो, उछले दाल थेलियूं माण्हुनि खे विड़ायो, काढ़े में कुराड़नि खे उस ते बिहारियो, निकाबनि में अधड़नि वक़्तु कीअं गुज़ारियो, भला कंहिं बुरी अख नज़र सां निहारियो, वो पर्दे वारियूं न्याणियूं ऐं पर्देदार ख़ुशबू, मिलिया पाए अजरक उहे यार ख़ुशबू। हाणे जवाब थो ॾे त पर्दे वारियूं न्याणियूं बेपर्दे ॾिठासूं, बचनि में बाईताल रोईंदे ॾिठासूं, अजा ओट माण्हुनि जा बि किरंदे ॾिठासूं, लटा लीड़ लाशा बि लुणंदे ॾिठासूं, लॻो वझ कामोरनि खे कमाईंदे ॾिठासूं, अमड़ जे सीने मां सुकी खीर वियो हो, रखियो माउ धी लाइ सो ॾाज लुड़ी वियो हो, वो बुखिया ॿार पट ते उसदार त पछवा, मिलिया पाए अजरक नकी यार खुशवा। हाणे वरी हू थो पुछे त कचारी जा कोॾिया से विंझार कीअं हुआ, ओता कंदे ईंदे खीकार कीअं हुआ, भिटाई खे पढ़ंदड़ से फनकार कीअं हुआ, सुगड़नि जूं ॻाल्हियूं ऐं भलीकार कीअं हुआ, सेड़ा गीच ॻायूं त सुरतार कीअं हुआ, अकल हुंगरनि सां मेहार खुशबू, मिलिया पाए अजरक उहे यार खुशबू। हाणे हीउ जवाबु थो ॾे त कचारी जा कोॾिया वञी चंद बचावा, धाड़ेलनि जे भउ खां मटे मुंहुं विया हुआ, ओता कंदे ईंदड़ बि हाणे घर वेठा हुआ, भिटाई के पढ़ंदड़ बि डिस्को थिया हुआ, लॾेरा छॾे के चिब चरिया वेठा हुआ, महांगाई में माण्हुनि पंहिंजा बचा बि विकिया हुआ, भली कार कोन्हे रुगो बाए बाए, चऊं सच जंहिंखे सोथो मुद जी मुदाए, वो लॾे लोधाई के बेकार छुछुआ, मिलिया पाए अजरक नकी यार खुशवा, झोली चंड जीजल नकी ॿार ख़ुशि हुआ। साईं छा त माना इहा अक्सु तव्हां चिटियो आहे हाल अहिवाल जो। वाह 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 साईं। सो हाणे नंढड़ी पिया आहे असां गॾु, नंढड़ी छा ॿुधाईंदी? बाबा तव्हां छा ॿुधाईंदो? शाह साईं पढ़े थी, माशाल्लाह शाह साईं खे पढ़े थी, या नंढी उमिरि में, या हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे? असांजे वॾड़नि खे शाह साईं सही सम्झ में न आयो आहे। शाह साईं पढ़णु खपे, हुनमें वॾो बिल्कुलु इहा तव्हांजी तरबियत आहे साईं। बाबा छा ॿुधाईंदो? शाह लतीफ़ बैत ॿुधायो। जी बाबा ॿुधायो। तन तस्बी मन मणियो, दिल दबोरो जिन, तंदू जे तलब जूं वहदत सिर वजन, वहदहू ला शरीक लहू, इहो राग रगन से सुताई मर सुहन, निंडे बाप जिन जी। माशाल्लाह माशाल्लाह। माला बोले काठ की तू क्यों फेरे मोहे, अरे मणका मणका फेर दे तो तुरत मिला दू तोहे। तन उजला मन मेला, साधु ना मनेत, अरे तुमसे तो काला कौवा अच्छा, जो अंदर बाहर से एक। सिंध सजी सौर
सिंध सॼी सुहाण, सिंध विटाई घोट जी, सिंध विटाई साण, मौज भरियो मेहरान सदा वहे सिंध में। माशाल्लाह माशाल्लाह, छा चइजे ज़बरदस्त। माशाल्लाह, अञा अॻिते मंज़िल आहे, अञा तमामु घणो सिखंदी ऐं सम्झाईंदी असांखे बि। सो साईं, असां सां गॾु चांडियो साहिबु गॾु आहे। चांडिया साहिबु, भली ऐं भला पिरी जाने बचो ऐं जीव भला, छा ॿुधाईंदो? हाँ सही तो को शुरू कयोसि। हा भले। आया अंगण अज अजीब, हा सजण करे सतारी, हा अजीबन आए अहमद चे, वाह वाह, थी बेहद बहारी, वाह, खुशू मुखे खोड़ छूं ऐं हर तरफ़ गुल गुलज़ारी, वाह वाह, आहे रात कारी पर थी चांडराण वैया चांडियो चे। वाह चांडिया वाह। जीअं त फ़क़ीर साईं हा अक्कासी कई ॿोॾ जी साईं, अवां बि कुझु शइ जी साईं, असां बि ज़रूरु ॿुधोसीं। जी साईं, जी साईं, पोइ मूं अर्ज़ु कयो जी साईं, त जाॾे ताॾे पाणी आ, हा जाॾे ताॾे पाणी आ, हर दिल कुमाणी आ, बेपर्दा सिंध जी न्याणी आ, राकासन जी तन ते घूर लिख, लिख कलम लिख, सिंधड़ी संदा सूर लिख, जे ॿुॾा हिन ॿोॾ में दर्द तन जा नासूर लिख। अल्लाह, वाह, नाहे कयामत ॼण कयामत आ, नाहे कयामत ॼण कयामत आ, वही हर चीज़ लुढ़ी न रहियो को घर सलामत आ, वरी हू चरियो चवे थो त पंहिंजे अमालनि जी शामत आ, नाहिल हुक्मराननि जा दस्तूर लिख, लिख कलम लिख, सिंधड़ी संदा सूर लिख, जे ॿुॾा हिन ॿोॾ में दर्द तन जा नासूर लिख। वाह चांडिया वाह, सुख्या सांगी सारा, वाह, सुख्या सांगी सारा हा, अॼु ॾिठम तन जा अंग उघाड़ा हा, क्या बात। बिल्हा वांगन वाड़ा हा, मारूड़न जा मज़कूर लिख, लिख कलम लिख, सिंधड़ी संदा सूर लिख, जे ॿुॾा हिन ॿोॾ में दर्द तन जा नासूर लिख, अहमद चमन में नाहे बहारी, बुलबुलन पुठियां खारन बाह बारी, चौतरफ़ ॾिठम चांडिया ईअं चौधारी, किस्सो 2022 जो मशहूर लिख, लिख कलम लिख, सिंधड़ी संदा सूर लिख, जे ॿुॾा हिन ॿोॾ में दर्द तन जा नासूर लिख। क्या बात है, बस इन शेर खां पोइ है ही चई सघूं था, छो त दर्द केफ़ अहिड़ो आहे, वाह जो वाह जो लिखो अथव साईं, वाह वाह। सो कि सुठो कलाम हिकिड़ो ॿुधूं था उमराणी साहिबु, पोइ वरी प्रोग्राम अॻिते वधायूं था साईं, वाह वाह कजो। कॾहिं ज़िंदगीअ सां शिकायत करे रुनासे, कॾहिं मौत जी दुआ घुरे रुनासे, अजब सिलसिलो आहे निमाज़ इश्क जो, कज़ा करे बि रुनासे, चवे गुलबार लेगारी अदा करे बि रुनासे, एहड़ो मूं यार क्यो वा, एहड़ो मूं दोस्त क्यो वा, दुनिया दंग क्यो आहे, ॿिया बि हसीन खोड़ हिन मुंहिंजे जानीअ जहिड़ो कोन आहे, ॿिया बि हसीन खोड़ हिन मुंहिंजे जानीअ जहिड़ो कोन आहे, एहड़ो मूं यार क्यो वा, एहड़ो मूं दोस्त क्यो वा, दुनिया दंग क्यो आहे, ॿिया बि हसीन खोड़ हिन मुंहिंजे जानीअ जहिड़ो कोन आहे, ॿिया बि हसीन खोड़ हिन मुंहिंजे
असां गुल हथनि ते ठाहे मेहंदी असां गुल हथनि ते मुंहिंजो नालो विच में लिखाए ॿिया बि हसीन थोड़ हिन मुंहिंजे जानीअ जहिड़ो कोन आहे ॿिया बि हसीन थोड़ हिन मुंहिंजे संगत जहिड़ो कोन आहे के नाहे परीअ खे ताक़त हुरन जी नाहे हाजत सोहणो सफ़ा चढ़ियल वारसी दोस्त चवनि था बेशक नाहे परीअ खे ताक़त हुरन जी नाहे हाजत सोहणो सफ़ा चढ़ियल वारसी दोस्त चवनि था बेशक कहिड़ो तारीफ़ कयांस मां कहिड़ो तारीफ़ कयांस मां भली सुणा ॾिसो भेटाए ॿिया बि हसीन थोड़ हिन मुंहिंजे जानीअ जहिड़ो कोन आहे ॿिया बि हसीन थोड़ हिन मुंहिंजे संगत जहिड़ो कोन आहे कहिड़ो कई सचाई विसरे नथो वफ़ाई असल मोचे दीनारी असुली नथस वॾाई कहिड़ो कई सचाई विसरे नथो वफ़ाई असल मोचे दीनारी असुली नथस वॾाई मुंहिंजे पिरिया मूंखे मुंहिंजे जानीअ मूंखे साह में छॾियो समाए ॿिया बि हसीन थोड़ हिन मुंहिंजे जानीअ जहिड़ो कोन आहे ॿिया बि हसीन थोड़ हिन मुंहिंजे जानीअ जहिड़ो कोन आहे शॉर्ट कमेंट्स ब्रेक वठूं था मोटी ईंदासीं गॾु रहिजो ॾिसंदा रहिजो सलाम मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन सलाम सुनो एक बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था वॾी महिरबानी तव्हां सां गॾु आहियो लख थोरा तव्हांजा ऐं असां सां गॾु सुगड़ ॾाढा ज़बरदस्त मौजूदु आहिनि उन्हनि खां शेर बि ॿुधंदासीं छो त प्रोग्राम में लम्हा आख़िरी बचा आहिनि सो अलीनावाज़ साहिबु चांहि जो हिकिड़ो शेर तव्हां ठाहियो आहे ॾाढो ज़बरदस्त आहे उहो ॿुधाए वठो त पोइ अॻिते वधो हा साईं बिल्कुलु चांहि जा जो मवाली शेर ॿुधाईंदासीं हा। पर असांजो हिकिड़ो प्यारो दोस्त आहे उमरकोट खां हाजी हकीम मंगरियो साहिबु हा। उन खे डेलीगेट कंदासीं अच्छा। ही शाइर आहे वाह, वाह। त चांहि जो शाइर आहे त पहिरीं शाइर ऐं चांहि पाण में टिकी विया अच्छा। त शाइर तो चए थो असांजे नौजवाननि जो नुक़सानु कयो आहे अच्छा। उहो जवाबु सुवालु आहे हिक ॿिए खे जी। त मारे तो मिसकिननि खे चांहि कयो आहे चट अच्छा जे नथा पीअनि तोखे त विझो छॾी वट विझो सूर मथे में तूं सुम्हारियो छॾी खट तो कई खान खारे छॾिया झोरी में झट के कर्ज़ में कारा थिया पइजी विया पट हज़ारे फाटलनि तुंहिंजी ॼार में के ॼट तोखां अॻु में हिन मुल्क में हुआ मखणनि जा गुगट लस्सी जा लोक में भरिया पिया हूंदा हुआ मट कॾहिं कोन ॿुधोसीं त को खीर विकाणो हट अॼु मिर्चनि सां मानी खायो भाॻिया हणनि वेठा हथ पोइ अमदाणी चयो फट तो मारे छॾियो आहे मिसकिननि खे चवां थी जवाबु ॾे त मारियो न आहे मिसकिननि खे हिननि जा अफ़ाल आहिनि अहिड़ा कम खां बरो रुगो कंदे पिया जहिड़ा जहिड़ा ॾिसी किटली चांहि जी अची थींदा भेड़ा जे न मिलंदनि लप चांहि जी त ॻाड़ींदा वेठा ॻोढ़ा काठियूं कोन आणींदई घर में मायूं पटो छॾीनि लोढ़ा 10 बजे पिया उथंदई निंड मां पोइ जोटींदा जोड़ा इन में मुंहिंजो ॾोह कहिड़ो तूं करी पियो जहिड़ा ऐं त प्रीत जो प्यालो प्यारे सभु भाउ कंदे आहियां भेड़ा मूं मोहबत भरी मारवी वटि अचो थियनि मेड़ा पोइ घोट छॾे घोड़ा अची मुंहिंजी चाहत में चरिया थिया टेम थोरो आहे उनजे करे 2 बैत 3 बैत हिकिड़ा अंग्रेज़ी आख़िरी लफ़्ज़ अंग्रेज़ी जो हूंदो साईं त ॾंद त तुंहिंजा मोतनि जहिड़ा
वेतर हणी पेस्ट उत्तर ओभर ओलहा ॾिठमि वञी ॻोल्हियमि वेस्ट कोई मुक़ाबिल तुंहिंजो कोन्हे तूं बेशक आहीं बेस्ट काज़ी त तो ते कुर्बान आहे ॿियो कहिड़ी वठंदे टेस्ट मूं ते कर महिरबानी मिठड़ा तूं मूं वटि अची थी गेस्ट ॾे रूह मुंहिंजे खे रेस्ट कर थोरो हिन थकल ते कर थोरो हिन थकल ते न कर एॾी लेट सुहिणा तुंहिंजे सिक में मां सॼण न आहियां सेठ आहिनि अरमान अंदर में मां आहियां ॾाढो स्टेट दिलबर तुंहिंजे दर्शन लाइ यार झलियो बीठो आहियां गेट अलाए छा चयो मां चयो दिलबर आहियां अपसेट तव्हांखे मुंझाए विधो मां दिलबर तुंहिंजे दर्शन लाइ यार झलियो बीठो आहियां गेट बसनि वेगरनि जा बि वधी विया आहिनि रेट हाणे एॾो करना लेट जो बदर बेकरार आहे आख़िरी बैत ते यार कयो त मेड़ो जी हवा में काइट हथे पेरे मेहंदी ऐं वॻो पातलुसि वाइट अखियूं मिलियूं अखियुनि सां चयई आल राइट कचारी कंदे कुर्ब जी गुज़री वई नाइट ख़बर पई हुनजे माइटनि खे पोइ ॾाढी थी पई फाइट मूं हथ बि साम्हूं कोन कयो इहो हुननि जो हो राइट पोइ अहिड़ो कयाऊं टाइट जो ख़्वाबनि तां दिलि खजी वई वाह 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 सही वाह सही उस्ताद बदर खान साहब सिंधी तो समझ में आती है ना वो नहीं मैं बिल्कुल समझ में आती है मैं सीख रहा हूँ आप मुस्कुरा रहे थे ना तो मुझे अंदाजा हुआ कि आपको समझ में आ रहा है नहीं मैं देखिए मेरी बात सुने सही तो जितने काफिये इन्होंने इस्तेमाल किए सही ये नामुमकिन है ऐसा इस्तेमाल करना अच्छा तो सिंधी लिटरेचर में देखे तो भी क्या वाह 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 किस तरह उसको मोतियों की तरह पिरो रहे हैं ये बच्ची गाई है वो दोहे गाए यार ये मुझे लिख के देने हैं आपने मैं काम कर रहा हूँ सही इस मिट्टी का बेटा हूँ सही तो मैं इसकी चीज़ों को सूफियाना अंदाज में जो बच्ची ने कहा है कंपोज करेंगे आप मैं कंपोज कर रहा हूँ तो मैं उसमें कोई 3000 क्लासिकल म्यूजिक की कंपोजिशन दे रहा हूँ जो आपको गीतों की तरह लगेगी माशाल्लाह माशाल्लाह तो उसमें सिंधी मेरा छुटा हुआ था अच्छा अब वो भी मिल गया वो मिल गया बच्ची ने कहा बहुत प्यारी चीज़ है कि जिसमें आपका मैसेज भी जो है जो पैगाम आप जुबान का देने चाहते हैं वो किसी को नहीं जाते इससे मिलते ताकि ज़बान ये फैले आगे सही हाणे चांडिया साहब तव्हां वरी फिरूं था हाँ सही हणो का खड़ा का भली तुंहिंजी मोहब्बत जो जेॾो ऊचो घाट आहे तुंहिंजी मोहब्बत जो जेॾो ऊचो घाट आहे तुंहिंजी मोहब्बत जो जेॾो ऊचो घाट आहे एॾो नफ़रत खे प्यारा लॻो खाटा काल जेको न कुझु हो सो अॼु लाटा हर कंहिं पंहिंजे नस्ल ते खाधो फाटा वेहारी थो गंदड़नि खे गोॾो गॾे वक़्तु थोरे में छॾी थो यारनि खे अॾे करम जी नज़र जंहिं महबूब पाई असां तुंहिंजा खादिम आहियूं तोड़ ताईं असां सादा सूदा तूं सॼण सभजो साईं असां तुंहिंजा खादिम आहियूं तोड़ ताईं तुंहिंजो प्यार कंहिंजे लुटण जो न आ तुंहिंजो नीह नातो टुटण जो न आ हेॾो कुर्बतो सां हटण जो न आ तुंहिंजो ख़ैर जानी खुटण जो न आ कई कुर्ब थोरा देखो तो क्या मोती है कई कुर्ब थोरा कुर्बन के सलाम हिम्मत हौसले जज्बन के सलाम पंहिंजे मान मूजिब पयो नातो निभाई असां तुंहिंजा खादिम आहियूं तोड़ ताईं असां सादा सूदा तूं सॼण सभजो साईं असां तुंहिंजा खादिम आहियूं तोड़ ताईं वॾे वाक़तो मां अखर ही चवां तू पारस आहीं तुझे पेरे पवां तुझे पेरन जो प्यारा पघरड़ो पियां तुझे कदमन के हर हर मां बोसा दियां तुझी खिदमत कंदे थी फरहत मिले सिकाइल खे थी जागीर जन्नत मिले सुनी गुफ्तगू सां पयो गमड़ा घटाई असां तुंहिंजा खादिम आहियूं तोड़ ताईं असां सादा सूदा तूं सॼण सभजो साईं असां तुंहिंजा खादिम आहियूं तोड़ ताईं जॾहिं मांझी हूंदा उन मैदान ते तुनद कहिड़े तौर मीज़ान ते आशिक सचो तोसां आहियां क़ुरान ते ईमान इस्लाम आज़ान ते पढ़ंदो रहंदुसि जो तुंहिंजी सना लिखण में न पूरा के थींदा
पना आहा। थियन वक्त बाला वाह जी वाह। थियन वक्त बाला जे वागू वराई वाह। असां तुंहिंजा खादिम आहियूं तोड़ ताईं वाह, वाह। असां सादा सूदा वाह। तूं सजण सभजो साईं वाह। असां तुंहिंजा खादिम आहियूं तोड़ ताईं वाह जी वाह। रसियो त मूंखे नाम नामूस वाह मूंखे नाम नामूस ऐं नात तोॾिनी वाह। ख़िदमात ख़ैरात सलवात तोॾिनी ही जुमिले जोड़ण जी जज़्बात तोॾिनी वाह। वरना लिखण जी मिठल खे कहिड़ी मजाला अकुलमंदन आॾो ही जाहिल झत्याला हुजी साम्हूं सूरत हुजी साम्हूं सूरत जो पल पल पसाई वाह। असां तुंहिंजा खादिम वाह। आहियूं तोड़ ताईं वाह। असां सादा सूदा तूं सजण सभजो साईं वाह जी वाह। असां तुंहिंजा खादिम आहियूं तोड़ वाह, ताईं वाह, वाह। ये मुझे देना है यार, सर बिल्कुल सर आपको देंगे और बड़ी ये मजे मुझे की देना है, ये पूरी रिकॉर्डिंग देने। हाँ, सर। मेरा सिंध का पोर्शन कम थे। वाह 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 चलें जी आपका कभी मैंने किया, आपका भी काम हो गया हमारा भी काम हो गया। हाय हाय बड़ा मजा आ गया। क्या कहने भाई यार, सोना क्या तो सा लगे मौके सिर पर हो हुई। गई यार, वाह ये वाह बात। वाह वाह अल्फाज की झड़ती तो देखें आप। और देखें बदर साहब याददाश्त देखें कितनी नहीं, मतलब मैं कहता हूँ रवानी से पढ़ रहे हैं। दीवाना हो गया इन लोगों को, ईमानदारी की बात है। सही बात है। बात यह कि प्रेजेंटेशन जो भी आप करते हैं सही सही मालूम होता है बंदा को गुस्से में बैठा है, प्रोग्राम नहीं कर रहा कुछ, फूलों की मिलकर मुंह से फूल झड़ रहे हैं। वाह वाह स्माइलिंग फेस है, जेस्चर्स हैं इतने प्यारे, वाह। और जो अल्फाजों की झड़ती है, क्या बात है। सही आप एकड़ो नहीं ना बात एकड़ो थी वने तो पूरी मोकलायूं पाण। हां वाह वाह इहा इश्क ॾिनी है। हां आज़ान पिरी वाह तूं दीन आहीं ईमान पिरी वाह जीअं सिक प्रीत पतंग लॻी आहा तीअं आस उकीर उमंग लॻी वाह। तो बिन हयाती तंग लॻी आजी सां झेड़ो जंग लॻी वाह। तूं दर्दन जो दरमान पिरी इहा इश्क ॾिनी आज़ान पिरी वाह। तूं दीन आहीं ईमान पिरी वाह वाह नहीं वाह मूंखे राह ग़लति खां रख लॻी वाह। तोसां नीह लॻो नाहे अख लॻी वाह। तुंहिंजी अख ॿियनि खां वख लॻी वाह। हर ॻाल्हि अव्हां जी लख लॻी तो ॻाल्हायो कुर्बान पिरी इहा इश्क ॾिनी आज़ान पिरी वाह, तूं दीन वाह, वाह। आहीं ईमान वाह। पिरी तूं लखपति आहा तूं लखपति मां कखपति वाह। तड़पी तड़पी राहवती तुंहिंजी मोहबत आ मेहरान मती मुंहिंजा शाहिद ट्रेड़ूं चंड कती तुंहिंजे बिहारियो फरमान पिरी इहा इश्क ॾिनी आज़ान पिरी तूं तव्हां खां दीन ॿुधायो आहीं ईमान पिरी वाह। तुंहिंजो लक़ब सुहिणो लॼपाल सजण तुंहिंजो नालो आहे नंगपाल सजण तुंहिंजो ख़ासि रहे थो ख़्याल सजण तो जरकायो जग झत्याल सजण झत्याल। मिठल ते महिरबान पिरी इहा इश्क ॾिनी आज़ान पिरी वाह वाह तूं वाह दीन वाह आहीं वाह ईमान पिरी वाह मिठल जत्याल पे वाह जो वाह सारा एक ही गाने में। वाह वाह सही वाह सयाणी वरी तव्हां ॾिता वरऊं छो त अॼु वारो नथो वठां छो त हेॾा भला सुगड़ आहिनि मुंहिंजी दिलि चयो त मां बि हणां ॿ टे शयूं पर हाणे नथो हणां भई मां मुंहिंजी ज़ारी थी वई आहे वाह ॿुधाईंदासीं वरी नंढड़ी खां बि कुझु माशाल्लाह माशाल्लाह ॿुधायो अथई ही वॾेरा चवनि था हारी हुजनि हड़ हा ही वॾेरा चवनि था हारी हुजनि हड़ हा धाड़ेल चोर ऐं ॾुहारी हुजनि हड़ हा जेलनि में पवंदा पोइ कंधार थींदा हा कटे जेल वरी अची कमदार थींदा हा कमदार जा ॿार वरी धनार थींदा वाह। भोतार सॼो ॾींहुं इहो ई सोचनि था सिधा सवा पहिरां पंहिंजनि ॾे वञनि था धारियुनि ते ॾोह ॾिजे यार कहिड़ो पंहिंजनि लाइ असांखे मरायो कलम किताब जहिड़ो को हथियार न आहे पढ़ाए पंहिंजे ॿारनि खे पेरनि ते बीहारियो वाह वाह ही जाली मुर्शिद चवनि था मुरीद हुजनि हड़ ॾंड ॾियनि असांखे ऐं विझनि ॾाॾे ते पढ़ अबोज अक़ीदनि में ईअं फसाइनि था 6 महीने छेलो या गाबो बसाइनि था पिटे पीर पाड़ूं कढे न असांजूं भउ खां मुरीद कई बासूं बासनि था वाह। सिधा सवा पहिरां पंहिंजनि ॾे वञनि था धारियुनि ते ॾोह ॾिजे यार कहिड़ो पंहिंजनि लाइ असांखे मरायो कलम किताब जहिड़ो को हथियार न आहे पढ़ाए पंहिंजे ॿारनि खे पेरनि ते बीहारियो वाह, वाह। सकाफ़त जा ॾींहं अची विया वाह वाह सकाफ़त जा ॾींहं अची विया ख़ुशियुनि जा मेला मची विया सिंध टीवी ते कुर्बदार पहुची विया अचो त गॾिजी ईद मल्हायूं टोपी अजरक पटका पायूं अचो त गॾिजी ईद मल्हायूं वाह सही वाह अचो त यानी गॾिजी ये देखे पूरा कल्चर कैसे
जो वहाँ अफगानिस्तान से लेकर सिंध तक मिलाएंगे। वाह 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 वाह, क्या कहने जी, क्या कहने, बहुत ही अच्छा। मैं बल्कि आपका बड़ा मशहूर हूँ। मजा आया ना सर आपको? नहीं जी, मुझे आपने ये लोग दिखाए हैं सही। मुझे जो मैं चाहता तो जो पता नहीं मैं कहा धक्के खा के इसको इकट्ठा करना था, मुझे 1 मिनट में ला लेते। सही सही बात है, ये सिंध सर। नहीं ये नहीं जी है, इसका जवाब नहीं है। चले जी, बहुत शुक्रिया, वरी मेहरबानी। टाइम थोरो वरी तव्हांखे इंशाल्लाह तव्हां सां गॾु हूंदो, 2-3 ॾींहंनि में वरी मेला मचाईंदासीं। लख तोरा तव्हांजा चांडिया साहब ऐं बदर साहब, आपका बहुत शुक्रिया। बादल साईं वॾी महिरबानी, उबदार साईं महिरबानी, उमरानी साहब आख़िर में वेंदे वेंदे कलाम ॿुधंदासीं। मोहम्मद अली साईं लख तोरा तव्हांजा। सकाफ़ती रंग निर्वार कंदासीं पूरो ई हफ़्तो, गॾु रहिजो असां सां। हिते पाण मोकिलायूं था जी लतीफ़ जी, मिठी ॿोली सदाईं गॾु। मोहब्बत को इबादत समझ के करता हूँ, हाँ तेरे नाम पर सनम मैं मरता हूँ। क्यों ठुकरा देते हो हसनैन का प्यार जाना, मैं तो हर जाए तेरा दम भरता हूँ। आज कुछ बात कर रहा है दिल, शायद कोई फरियाद कर रहा है दिल। आप है धड़कन में जिसको याद कर रहा है दिल। ओ जाने जाना दिल को जला के न तड़पाना, कसम है तुझको तन्हा मुझे ना कर जाना।
मॉर्निंग शो सलाम सिंध जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।